हज़रत मौलाना हाजी मोहम्मद इदरीस दाहरी दामत बरकातुहू ही तकरीर ॻोठ जुमो खान चांडियो में ज़िलहज 1417 हिजरी बमुताबिक अप्रैल 1997 ते कई। रिकॉर्डिंग हाफ़िज़ मुनवर अली चांडियो सिकंदरी जी। अवां जे साम्हूं जेका आयत सगोरी मूं तिलावत कई आहे, अल्लाह ताला पंहिंजे करम सां नसीब कई। इन आयत में अल्लाह ताला हिक हयातीअ जो ज़िक्र फरमायो आहे जेका हिन दुनिया जी हयातीअ खां निराली आहे। मां सम्झां थो अव्हां जे हिन ॻोठ में सुबहान अल्लाह चवण ते टैक्स लॻो आहे या को डपु आहे, ईअं त कोन्हे न। त पोइ अव्हां मुजाहिद मुहबत वारा अहिड़ी सुबहान अल्लाह पढ़ो जो अव्हां जी सुबहान अल्लाह महबूब जे दरबार में सलात सलाम पढ़ी हाज़िरी ॾे। कुझु वॾो आवाज़ कयो, कुझु वॾो आवाज़ कयो। सुहिणे हबीब करीम अलैहिस्सलाम जे मुहबत वारा आहियो। अल्लाह ताला सां तव्हांखे महबूब जे मुहबत में इज़ाफ़ो अता करे, तरक़ी अता करे, वधाए। अहिड़ी हयाती जेका दुनिया जी हयाती खां मुख़्तलिफ़ आहे। दुनियावी हयाती तुंहिंजे दर ते बीठल बकरीअ खे बि आहे, उठ खे बि आहे, पर ईअं खणी चइजे त कुते खे बि आहे, ॿिले खे बि आहे, झंगल जे जानवर खे बि आहे। अब आहे या न? ॾाढा ॻाल्हाइजो। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात ॿुधण वारा कन उन्हनि खे बि ॾिना, ॾिसण वारियूं अखियूं बि उन्हनि खे ॾिनियूं अथसि, खाइण जी सोच पीअण जी सोच बि उन्हनि खे ॾिनी अथसि। असां तव्हां उन्हनि खां बज़ाहिर सिर्फ़ कपिड़नि जे पाइण में वधीक आहियूं जो हू कपिड़ा कोन था पाइनि, पर अल्लाह जे ज़ात बरकात उन्हनि जे हवास में सम्झ में बाक़ी जेके ज़िंदगी जी ज़रूरतूं आहिनि से आदियूं आहिनि। अल्लाह साईं हिन आयत में जेका मूं अव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे, अहिड़ी हयाती जो ज़िक्र फरमायो आहे, अहिड़ी हयाती ॿुधाई आहे, अहिड़ी हयाती जी हासिल करण जो तरीक़ो ॾिसियो आहे, हासिल करण जो रस्तो ॿुधायो आहे जेका हिन असां तव्हांजे आम हयातीअ खां निराली हयाती आहे। वरी सुभान अल्लाह विसरियो थो वञे, ॿियो कुझु कोन्हे। ही तव्हांजो जेके कैसेटूं आहिनि न, इहे ॿुधी पोइ बदमज़हब चवंदा त यार मौली साहब हिकिड़ो हो, ॿियो दो मोहम्मद ज़मान जा ॿाहिरि हा, ॿियो केरी कोन हो। उन्हनि खे आ ख़बर पए त न, हिकिड़ो कोन हो, हिते मदीने जे मीर जे मुहबत वारा खोड़ वेठा। अल्लाह जे ज़ात बरकात बानो अहिड़ी ज़िंदगी जेका हिन ज़िंदगी खां निराली आहे, जेका हिन ज़िंदगी खां जुदा आहे, जेका हिन ज़िंदगी खां वधीक आहे, जेका हिन ज़िंदगी खां वधीक प्यारी आहे, उहो वधीक सराहती आहे। अल्लाह ताला हिन आयत मुबारक में उन ज़िंदगीअ जे हासिल करण जो तरीक़ो ॾिसियो आहे, रस्तो ॿुधायो आहे त उहा तव्हांखे ज़िंदगी कीअं मिले, कीअं हासिल थिए। हीअ ज़िंदगी खाइण ताईं, पीअण ताईं, पाइण ताईं, चोरण मारण ताईं, दुख सुख महसूस करण ताईं आहे, पर हुन ज़िंदगी जो जहान ई निरालो आहे। जन खे मिली आहे तन खे पतो आहे, जन खे हासिल थी आहे तन खे क़दुरु आहे, जन वटि इहा आहे उन्हनि खां पुछो त उन ज़िंदगी जो मज़ो कहिड़ो आहे, नेमत कहिड़ी आहे। हाणे उहा ज़िंदगी रब हिन में ॿुधाई आहे, उन जे हासिल करण जो अल्लाह ताला तरीक़ो ॾिसियो आहे, उन जे हासिल करण जो अल्लाह ताला रस्तो ॿुधायो आहे। पर अव्वल मां जेका अर्ज़ु कंदुसि त ही आयत नाज़िल कीअं थी। छो त तव्हां क़ुर खोले रखंदव न, अॻियां कहिड़ी बि सूरत खोलियो त अॻियां लिखे पियो हूंदो त हीअ मक्की आहे, या लिखे पियो आहे त हीअ मदनी आहे, हीअ मके में लथी आहे, हीअ मदीने में लथी आहे, महबूब जे हिजरत खां अॻु में लथी आहे त मक्की आहे, हिजरत खां पोइ लथी आहे त मदनी आहे। माना सारो क़ुर करीम हिकु जाइ ते लही न आयो आहे, थोरो थोरो थो लहंदो आयो। 23 साल तक़रीबन क़ुर पाक जे लहण जो टाइम आहे। हर आयत सगोरीअ जे लाइ क़ुर करीम खे सम्झाइण वारा मुफ़स्सिर जेके वॾा वॾा तफ़सीर लिखनि था पिया, उहे वज़ाहतूं कंदा आहिनि त हीअ सूरत कीअं लथी, हीअ आयत कीअं लथी, कहिड़ी ॻाल्हि ही जो लही आई।
जेका मुआं जे अॻियां आयत पढ़ी आहे इहा कीअं लथी आहे, इन जो नुज़ूल जो सबब छा आहे, शान नुज़ूल छा आहे। खुली वॾे आवाज़ सां मस्त थी मौज मां दुरूद शरीफ़ पढ़ो मुंहिंजे हबीब ते, वॾे आवाज़ सां तमार्ज़ कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि। अञा हिकिड़ो भेरो खुली दुरूद पढ़ो, वॾे आवाज़ सां पढ़ो। क़ुरान करीम जा तफ़सीर लिखनि था, मुफ़स्सिर सगोरा आणीनि था पंहिंजे पंहिंजे तफ़ासीर में त नबी सुहिणे जो हिकिड़ो असहाबी आहे। चओ सुभान अल्लाह। असहाबी छा खे चइबो आहे? असीं तंहिं कॾहिं वेहंदा आहियूं न, चवंदा फलाणे जी ख़बर ॾे, चई यार असहाबी शख़्स आहे, ईअं चवंदा आहियूं न। इहे मक़सदु छा त नेक आहे, सालिह आहे, सुठो माण्हू आहे, उन जे लाइ असीं चवंदा आहियूं। भाई चवंदा आहियो ॾाढा ॻाल्हाइजो, निमाज़ जो टाइम अॻियां पियो अचे, मूंखे आणियो त पोइ सवेल कारा मिर्च खाई दंदन बदन करे तयारु थी वियो त 2-3 कलाक छिके रखूं खे ॿिए खे। टाइम ॾियो थोरो, दिलि ढवी कोन थी करे, इंजन गर्म ई कोन थी थिए साईं। सलाह तो मुंहिंजे प्यारे हबीब ते वॾे आवाज़ सां, बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि। बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। असहाबी शख़्स साईं उस्ताद मोहम्मद बख्श ॾाढा भलो माण्हू आहे, मुहबत वारो माण्हू आहे। अदा इन जी ॻाल्हि ई न कर, मां असहाबी शख़्स आहे। चवंदा आहियो न, ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो। कंहिंखे चवंदा हो जेको नेक आहे, जेको सालिह आहे, पर हिकिड़े खे असहाबी सॾे, हिकिड़ो चए फलाणो असहाबी आहे ऐं ॿियो हुनखे गाॾी ॾे। मज़हब जो मुआमिलो हर ॻाल्हि खां मुक़दम रखो। ही छा आहे बा? ॾाढा ॻाल्हायो। जे हिन जो बुनियाद न हुजे त छित बीहंदी। वरी ॻाल्हायो त सही। बुनियाद असांजो अक़ीदो आहे, बुनियाद असांजो मज़हब आहे, बुनियाद असांजो मसरक आहे। असांजे अक़ीदे में जेकॾहिं गंद अची वियो, अक़ीदे में जेकॾहिं ख़राबी अची वई, अक़ीदे खे जेकॾहिं सिम लॻी वई, अक़ीदो जेकॾहिं बर्बाद थी वियो त पोइ मुंहिंजा मिठा ॿी का बि ॻाल्हि रब जे बारगाह ॾे वञी न सघंदी। फलाणो असहाबी शख़्स आहे, अदा भलो आहे। जेको तूं छो सहाबी चवीं उहो भलो आहे, पर जंहिंखे मुंहिंजो मदीने जो साईं चए त ही मुंहिंजा असहाबी आहिनि, ॾाढा जवाब ॾे। तुंहिंजी ज़ुबान वधीक या मिठे मोहम्मद करीम जी, तुंहिंजी ज़ुबान कूड़ हणी सघे, गिला करे सघे, गार ॾेई सघे, परावा माल चूसारे सघे, परावा बच्चा नंग निहारे सघे, पर कुर्बान मुंहिंजा सुहिणा नबी जो उहा ज़ुबान जंहिं मां लफ़्ज़ निकिरे, रब फरमाए थो महबूब ज़ुबान तुंहिंजी आहे पर फरमान मुंहिंजो आहे। तूं चई त फलाणो सहाबी आहे त भलो माण्हू आहे, फलाणो से सहाबी भलो माण्हू आहे, फलाणो सी हीअं आहे त भलो माण्हू आहे। जंहिंजे लाइ ॿ शाहिद शाहिदी ॾियनि त सुठो शख़्स आहे, भई साफ़ माण्हू आहे, शाहिदनि शाहिदी ॾिनी आहे। पर जन जे कमाल जो ख़ुदा शाहिद आहे, जंहिंजे बुलंद मर्तबे जो मदीने वारो शाहिद आहे, उहे बाशान वारा आहिनि या न? ॻाल्हि आहिनि या न? उन्हनि जे ख़िलाफ़ न ॻाल्हाए, न ॿुध, न चवण वारे सां प्यार रख। प्यार उन सां रख जंहिंजो प्यारनि सां प्यार आहे। सलाह पढ़ो, सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मदिन। ख़ुशीअ मां झूमी झूमी पढ़ो, अहिड़ी पढ़ो जो हाजी सां मरहूम जे क़ब्र में महबूब मदीने वारे जे रहमत जूं सलात जूं हीरूं लॻनि। सब पढ़ो, सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मदिन या रब सल्ले अला नबीना। खुदा जे ज़ात बरकात हबीब जी असहाबन जी गिला करण, असहाबन खे बुरो चवण, असहाबन जे लाइ बुरो ॿुधण, असहाबन जे लाइ बुरो सोचण, ईअं न सम्झो त का मामूली ॻाल्हि आहे। ईअं सम्झो जंहिं इहो ज़हन रखियो उहो ख़ुदा ऐं ख़ुदा जे हबीब जे दर तां मतरू थी वियो। सहाबी आहे, नमाज़ वेठो पढ़े ऐं किथे पियो पढ़े? अल्लाह अल्लाह पढ़े पियो मुंहिंजे महबूब जे मस्जिद में। ॾाढा सुभान अल्लाह चयो।
मस्जिद हबीब जी मस्जिद आहे। मस्जिदियूं सभई भलियूं आहिनि। अल मसाजिद बुयूतुल्लाह। अभी फरमाया मस्जिदियूं अल्लाह जा घर आहिनि। ऐं तव्हां हेॾां अची वियो न, अचो अचो। तव्हां को तकल्लुफ़ असांजो बेड़ो सीर में। साईं खे हंधुर बंधुर रखे जो। बिस्मिल्लाह कयो, सलाह करो। सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मदिन। सहाबी सबोरो आहे। निमाज़ किथे पे पढ़े? नबी साईं जे। जवाब ॾियो मुंहिंजा मिठा। नबी साईं जे मस्जिद में। मस्जिदियूं सभई भलियूं, पर महबूब जे मस्जिद जो नज़ारो ई निरालो आहे। हबीब जे मस्जिद जो नज़ारो ई ॾाढा तो नज़ारो ई। उते रियाज़ुल जन्नत आहे जेका मके जे हरम में कान्हे। जेका मके जे हरम में उते रियाज़ुल जन्नत आहे। साईं फरमाए था त मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे मिंबर जे विच वारो जेको हिसो आहे इहो जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे। जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे जो वॾो बुज़ुर्ग आलिम जेको भेटाई साहब जे दौर जो हुयो, जंहिंखे सॼी दुनिया सुञाणंदी आहे। असां तव्हां वटि त मौलवी चवंदा मुला, थधो लफ़्ज़ त मथां गरम थी वञे मौलवी। मुला, मुलो, मुलू, मौलवी अहिड़ा अहिड़ा चीज़ा चीज़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियो, पर दुनिया ॿाहिरीं जेका आहे उहे मखदूम मोहम्मद हाशिम लिखंदा आहिनि त अल इमाम सिंधी। एॾे वॾे इल्म वारो बुज़ुर्ग। चओ सुभान अल्लाह। आजा चओ सुभान अल्लाह। साईं जे दरबार ते सलाम पियो पढ़े, हाज़िरी ॾियण वियो। चए तो अस्सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। त मज़ार मां जवाब थो अचे। जेको बीठल ॿुधनि था त मोहम्मद हाशिम सिंधी तो ते बि सलाम। एॾे इल्म वारो, अमल वारो, बुज़ुर्गी वारो आलिम उन लिखियो आहे त महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत उम्मती जेकॾहिं को कसम खणी वेहे त जे मां जीअरे बिहिश्त में न वियुसि, जीअरे जन्नत में न वियुसि, त मुंहिंजे घर वारीअ खे तलाक। हिकिड़ो माण्हू चई वेहे। मखदूम साहब लिखे थो त हाणे कीअं हिनजी घर वारी तलाक खां बचे। बिहिश्त मिलंदो जॾहिं हिसाब किताब थियनि महशर जो मैदान ते पोइ साईं फरमाए थो मायूस न थिए, मदीने में वञे, रियाज़ुल जन्नत में पहुतो त जहिड़े ई जन्नत में पहुतो आहे घर वारे तलाक न पवंदो। उहा रियाज़ुल जन्नत मदीने पाक में महबूब जी मस्जिद में आहे। अंदरि घिड़बो आहे। जेके ॾिसी आया आहिनि ताज़ा ताज़ा दीदार करे रहिया आहिनि उन्हनि खे ज़हन में आहे। जेके ॾिसी आया अथनि खे ख़बर आहे घिड़बो आहे त उते बेतुल्लाह ॾखिण पासे आहे। कहिड़े पासे आहे? असां खां कहिड़े पासे? ओलह। उते वरी ॾखिण पासे। अंदरि जो घिड़बो मस्जिद में। उते जो अजीब नुक़्तो थो ॿुधायांव। अंदरि जो घिड़बो आहे त खॿे पासे ते ईंदो आहे महबूब जो रोज़ो। सॼे पासे मस्जिद शरीफ़ आहे, खॿे पासे हबीबनि जो रोज़ो आहे। सुवाल ज़हन में उथंदो त हबीबनि जो रोज़ो खॿे पासे छो? हिकिड़े बुज़ुर्ग फरमात मूंखे ख़्याल में आयो त सॼे पासे हर शइ हूंदी आहे, सूरज जो रोज़ो खॿे पासे छो आहे? त मूंखे कंहिं चवण वारे अंदरां चयो त इंसान जी दिलि खॿे पासे आहे, सॼे पासे आहे। ॻाल्हायो त सही। अब दिलि कहिड़े पासे आहे? मूं गुनहगार जा मुर्शिद क़िबला सजन साईं, दरगाह अल्लाह बा शरीफ वारा, या उन्हनि जा वालिद मुंहिंजा मुर्शिद सुहिणा साईं, या जेके बि सिलसिले नक्शबंदी जा बुज़ुर्ग उहे ज़िक्र ॾींदा आहिनि। छा चवंदा बा खॿे पासे कमीज़ मथे कर, दिलि खॿे पासे आहे, अल्लाह जो इस्म था ॾसियूं अल्लाह अल्लाह अल्लाह। अब दिलि कहिड़े पासे आहे? वॾे आवाज़ सां ॻाल्हाए। बुज़ुर्ग खे इरशाद थियो त इहो न सोच रोज़ो खॿे पासे छाजे करे आहे। जे इंसान जे ज़िंदगी जो मदार दिलि ते आहे ऐं दिलि खॿे पासे आहे, इहे काइनात ज़िंदगी जो मदार मदीने वारे जे रहमत ते आहे ऐं महबूब खॿे पासे आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हबीब करीम अलैहिस्सलाम जो उम्मतियो अहिड़ी मस्जिद जंहिंमें 40 नमाज़ूं पढ़। साईं फरमाइनि था मुंहिंजे मस्जिद में जंहिं 40 नमाज़ूं पढ़ियूं तई छा चवंदा आहियो? हाजी माना हरामी। कूड़ा छा चवो था? जाम नसीब जो न आहे त पोइ सार खां छा चवंदा?
सारा कहीं चाहो न गिद्दर डाक ने पुलिया के थू कटा अब हाजी माना आरामी वरिछा सही बुल्ला शाह चई रयो आ मक्के मदीने उहे जासन नियत जिन्हा दी खोटी माता का पुछा तो मस्जिद में ठायो उते बाहर खणी कंधुलो जो तहां जी मर्जी इत जवाब दियो मक्के वारो भी खोटो मदीने वञण वारो भी खोटो भला जेको ज़िना जे अड्डे ते वञे उहो सही शराब खाने में गग पई गड़े ऊंधो जो किलो पियो हुजे उहो सही मुसलमानी न लजा मुसलमान आहे हबीबे करीम जो उम्मती आहे ज़बान तुंहिंजी अवामी ज़बान कान्हे का इन खां पुछा थींदी त छा थो ज़बान मां निकिरे छा थो तुंहिंजे वात मां वहे लिखण वारा लिखनि वेठा मुंहिंजे हबीब करीम जे पाक शहर मदीने जो बि अदब कर मके जो बि अदब कर हिकु अल्लाह जे बाने छा चयो आहे चए थो दिन भी आएगा वो रात भी आएगी रब करे वही दी है रात में चल वो दिन भी आएगा वो रात भी आएगी दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में महबूब से होती है मुलाकात मदीने में रहमत की बरसती है बरसात मदीने में कहीं हिंदू खां मदर के खिलाफ ॻाल्हाइण ॿुधो अथई कसम थी रब जो ॿुधा कॾहिं कंहिं हिंदू मंदर के खिलाफ ॻाल्हायो आहे ॻाल्हाए त सही पोइ तूं मुस्लमान थी मुंहिंजे महबूब जे शहर ऐं मके जे खिलाफ ॻाल्हाई हिंदुनि खे मंदर प्यारो आहे सिखनि खे पंहिंजे इबादत मरकज़ प्यारा हल यहूदनि खे पंहिंजूं मरियूं प्यारियूं हल ईसान खे पंहिंजा मरकज़ प्यारा हल ऐं तूं ही मके मदीने न अचणी तूं छा चवंदो कर या अल्लाह मूंखे मके जो दीदार करा या अल्लाह मूंखे मदीने जी हाज़िरी नसीब फरमा वरी वरी नसीब फरमा माल सजा सवलो बीड़ियों बंद कर टीवियों विकण डिशूं खपा अजा खर्च बंद कर रब ताकत ॾेई 5 रुपया 2 रुपया गॾु कंदो वञ मौलाद से गॾु थो कयां मूंखे मदीने वारे जो दीदार करा ॾिसो थिए थो न समर थी वेंदो पर नियत हुजे न 5 रुपया आया ही खर्च 5 रुपया ही अदा जॾहिं न हूंदो पोइ वेंदासीं घर वारी खे चवंदा की न चाह जे छो कि नसीब हूंदो त मानी मिलंदी बाबा चवण कंदी दिली ॻाल्हाए त सही ॿार माठ करे वेहंदा बाबा तव्हां की न चाह मानी न बचा जॾहिं नसीब थींदो तॾहिं सिज थो उभरे त अटो तयार आहे सिज थो उभरे त चांहि जी कटली तयार आहे सिज थो उभरे त हर शइ तयार आहे जल्दी करे वठो पाण बि लूटे ते वञिणो आहे नौकिरीअ ते वञिणो आहे कम ते वञिणो आहे पनीअ ते मानी पहुचायो हबीब जा उम्मतियो दीन खे रांदि न सम्झ जेकॾहिं दुनिया जे ज़िंदगीअ जे लाइ सोची थो त अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जे पाक दरवाज़े जे दीदार लाइ बि सोचे अचो भिटाई से उन खां पुछूं त मैं तो भलो भाग संदोन खुश नसीब आहे माण्हू भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया वञी सो ॾिठो रोज़ो पाक रसूल जो नबी सन जो असहाबी सगोरो आहे मस्जिद में निमाज़ वेठो पढ़े महबूब करीम अलैहिस्सलाम जन ॿाहिरां सॾीं साओ सलाम असहाबी खे साईं सॼो हाणे साईं अब्दुल करीम शाह नेकोकार भलो अल्लाह जो प्यारो बानो आलिम महबूब जे औलाद जी निस्बत तव्हांखे ॿाहिरि बीह सॾे को निमाज़ वेठो पढ़े अधो मोहम्मद ज़मा निमाज़ वेठो पढ़े साईं ॿाहिरां सॾे त बसि साईं निमाज़ साईं जे सॾ ते अधो निमाज़ वञे ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो जेतिरो भत घुरण ते ॻाल्हाईंदो एतिरो मूंसां बि ॻाल्हायो साईं ॿाहिरि बीठो आहे तू निकिरी आए अधो निकिरी आयो अब सॾ कोन ॾिनी साईं निमाज़ में ॻाल्हि ख़तमु न चिड़ न गुस्सो न कावड़ न मयार सहाबी निमाज़ वेठो पढ़ी नबी साईं सॾे न फलाणा सहाबी निमाज़ पूरी कई आहे
ॿाहिरि निकिरी आयो आहे। हदीस में था सॾु ॿुधो ई हा मुंहिंजा साईं ॿुधो वो देर छो थी आहे केतिरा निमाज़ में होसि दिलि में सोच त निमाज़ पूरी कयां। साईं फरमाए था तूं पोइ पहुतो आहे जिब्रील क़ुरान जी आयत खणी अॻु में पहुची वियो आहे। छा खणी आयो? इहा आयत जेका मूं हा जेका पढ़ी। अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिही व अन्नहु इलैहि तुहशरून। ए ईमान वारो कंहिंखे सदा बेईमान खे न। ऐ ईमान वारो इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम। जंहिं वक़्तु तव्हां खे अल्लाह रसूल जो सॾु थिए इस्तजीबू त क़बूल करे जी चई हलिया अचो कहिड़े हाल में बि हुजो। इहे न त वांदा न आहियूं या सय्यदी या रसूल अल्लाह। इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल क़बूल कयो अल्लाह ऐं रसूल जे हुक्म खे। आलिम सम्झंदा थोरो हिकिड़ो नुक़्तो मथे ज़िक्र थियो लिल्लाहि व लिर्रसूल। अल्लाह ऐं रसूल। अल्लाह ऐं माना ब अल्लाह ऐं ॾाढा ॻाल्हि मुंहिंजा मिठा पर अॻिते छा थो चए इज़ा दआकुम दआ यदऊ। दआ वरी वाहिद जो सीगो वाहिद मुज़क्कर गाब फ़इल माज़ी मालूम। अल्लाह फरमाए थो जंहिं वक़्त में सॾे मथे ज़िक्र थियो ॿिनि जो पुछां थो चए त जंहिं वक़्तु सॾे माना हिकिड़ो सॾे इहो इन जे करे वाहिद आंदो वियो आहे जो अल्लाह फरमाए थो त मुंहिंजो सॾु मुस्तफ़ा जो सॾु आहे मुस्तफ़ा जो सॾु मुंहिंजो सॾु। ईअं न आहे त सॾ में फ़र्क़ु आहे। सॾु तव्हांखे थी वञे मुंहिंजो सॾु आहे त ॼण महबूब जो सॾु आहे जे महबूब जो सॾु आहे त ॼण मुंहिंजो सॾु आहे। कार सॾ में साॻी लॻी पई आहे हबीब जा मचियो रचो जंहिं वक़्तु बि सॾे निमाज़ में इबादत में निंड में कमकार में कहिड़े बि हाल में कहिड़ी बि कैफ़ियत में कहिड़ी बि सूरत में जंहिं वक़्तु तव्हांखे सॾु पहुचे इस्तजीबू त क़बूल करे हलिया अचो जी चई हलिया अचो हाज़िर चई हलिया अचो। न ज़ाल जो फ़िक्र न बच्चनि जो फ़िक्र न पेट जो फ़िक्र न माल जो फ़िक्र न दुनिया जो फ़िक्र न दोस्त जो फ़िक्र न ज़रे ज़रे जो फ़िक्र हर ॻाल्हि खां मथे असांजो हुक्म उन ते हलिया अचो। मक़सद छा हो त निमाज़ पढ़ो पिया निमाज़ में बि ठाहियो पर जे महबूब सॾे त हलिया अचो। चओ सुभान अल्लाह। हबीब सॾे त ॾाढा च सॾे त उलमा लिखनि था असांजे हनफी फ़िक़ह जो वॾो किताब आहे दुर्रे मुख़्तार उन जो शरह आहे रद्दुल मुहतार अल्लामा इब्न आबिदीन शामी जो लिखियल। उन अल्लामा साहब लिखियो आहे त जेकॾहिं कंहिंखे महबूब जो सॾु थी वञे निमाज़ 4 रकातूं शुरू कयूं अथसि या 3 रकातूं फ़र्ज़ शुरू कयूं अथसि या 2 रकातूं शुरू कयूं अथसि अध में सॾु थियो त सॾु थियण सां हलियो वञे। महबूब करीम अलैहिस्सलाम जन कहिड़े बि तरफ़ खां हुजनि किबले खे पुठी ॾे हलियो वियो हबीब करीम जे फरमान खे ॿुधे थो हबीब सां ॻाल्हाए थो अधु कलाक ॻाल्हाए कलाक ॻाल्हाए 15 मिंट ॻाल्हाए 4 कलाक ॻाल्हाए वरी सॼो ॾींहुं पियो ॻाल्हाए विच में जेकर ॿियो टाइम निमाज़ न आयो आहे बीठो ॻाल्हाए ॻाल्हाए करे दुरूद मुंहिंजे हबीब ते दुरूद मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद सॾु थी वियो हबीब जे सॾ ते हलियो आयो वेही हबीब सां ॻाल्हाए थो हबीब खे अर्ज़ थो करे हबीब जा हुक्म थो ॿुधे हबीब जे दरबार में हाज़िर लॻो बीठो आहे केतिरी देर थी वञे हाणे मोटी वरी आयो जाइ निमाज़ ते असली ॻाल्हि मोटी आयो निमाज़ जे जाइ ते अबा 2 रकातूं शुरू कयूं हुयई
हिकड़ी रकात पढ़ी अॻिते जो मुंडे निहारियो टेपरे न निहारियो ॿ रकातूं शुरू कयूं हुयई हिकड़ी पढ़ी बस कई त सॾु थियो हलियो वियो हाणे कलाक ॻाल्हाई अधु कलाक ॻाल्हाई क़िबले खे पुठी बि थी वई मुंहुं बि फिरी वियो उलमा लिखियो त जेतिरी देर ताईं ॻाल्हाए पियो निमाज़ भॻी न निमाज़ टुटी न निमाज़ फासद न थी निमाज़ बातिल न थी मोटी अचे बाक़ी रहियल रकातूं पढ़ी छॾे चओ सुभान अल्लाह राजा चओ मज़े मज़े सां सुभान अल्लाह चओ भली शइ ॾिस ॿिया चइबो सुभान अल्लाह उहो जो शान सभिनी खां भलो आहे ॻाल्हाए थो अर्ज़ थो करे बीठो आहे हाणे मोटी थो अचे पंहिंजे जहां ते निमाज़ ते पढ़े निमाज़ भॻी न आहे ॿ रकातूं पढ़ियूं थी बाक़ी ॿ रकातूं पढ़ी पूरी करे टे रकातूं ॿ पढ़ी बाक़ी हिकिड़ी रकात पढ़ी पूरी करे ॿ रकातूं हिकिड़ी रकात पढ़ी पूरी करे निमाज़ भॻी न ॿी सां ॻाल्हाए पोइ निमाज़ भॼी पवंदी आहे पर महबूब सां ॻाल्हाइण में निमाज़ डहंदी न आहे निमाज़ ठहंदी आहे ॻाल्हाइजे थो सही निमाज़ में तॾहिं त निमाज़ थिए तव्हां चवंदो किथे था ॻाल्हायूं मां तव्हांखे सम्झायां निमाज़ शुरू कयई अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात उन खां पोइ छा थो चई अचे थो न तहियात या उन वारी ॻाल्हाए जो वीचारा ॾाढा मुड़ुस जा रस्ते में ॾिठो वाणियूं गॾु हिते सामान खणी मोटियो चेर ॾोह ॾाढा अॼु हिनखे मुस्लमान बनाए थी वारो कयो इन करे मथां हथार उभा कयूं सरकल मूं पढ़ यार मां तव्हांजे दीन ते कोन हा तव्हांजो दीन तव्हां सां मुंहिंजो मूं सां मूंखे ज़ोरी में दीन में ज़ोरी न हूंदी आहे छो छा मतिलबु भेण असां घर ई कोन अॼु तो सिर विञाईंदा चई भला छा कयां मुस्लमान थी मुस्लमान थिया छा कयां कीअं थिबो कलमूं पढ़ चई तव्हां पढ़ो त मां पढ़ां मूंखे कहिड़ी ख़बर कलमूं की आहे हेॾे ख़बर चई थो हिकिड़े चयो ॿिए खे चाचो त पढ़ंदो हो तो चई मां रब हिरिस कोन को हिरिस न चई तूं ॾे ख़बर चई अलाह वॾा पढ़ंदा रब ॼाणे यार मां भाग भला थी अचे असांखे बि कोन थो ईअं त कोन्हे न बा अत्तहियात लिल्लाहि वस्सलवात वत्तय्यिबात उन खां पोइ छा आहे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू ऐ नबी सुना तो ते सलाम तोरी माना ते गौर कोन कयो आहे न त ॻाल्हि सवली आहे पर तो सोचियो कोन्हे त मां छा थो निमाज़ में चवां अस्सलामु अलैका अय्युहन नबी ऐ नबी सुना तो ते सलाम व रहमतुल्लाह तो ते रब जी रहमत व बरकातुहू तो ते अल्लाह जूं बरकतूं बीठो आहीं जुमे चांडे जे ॻोठ में बीठो आहीं मोरो जे शहर में बीठो आहीं मुंहिंजे ओताक में बीठो आहीं के अल्लाह जे मस्जिद में दुनिया जे कहिड़ी बि कुंड में बीठो आहे निमाज़ छा थो पढ़ी अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू ऐ नबी तो ते सलाम तो ते रब जी रहमत तो ते अल्लाह जो बरकतूं आहिनि खुदा जो कसम ॿुधा त हबीब सां ॻाल्हाई या न सलाम पढ़ी या न सलात पढ़ी ॻाल्हा त सही निमाज़ में तो चई अस्सलामु अलैका ऐ नबी पर जे भित ते लिखो त मुले खे लथ हथ में ड्राए फरियो खणो पियो घुमे खुदा जा बानड़ो तौबा था कयो था पर मज़बूत थी बि हो मटरन पटन वारी तौबा न खपे मौली साहब रात जो वाज़ कयो सुबुह जो छड़न था वञनि रस्ते में हमरा मटर पियो पटे बूढ़ खे चिके तौबा 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 हुन जो छा थी ख़ैर त थी मौली साहब जस चईसीं केॾां वञूं तव्हां चओ था त गुनाह कयो त तौबा कयो ही पुट गुनाह कन ही मटरारी बाबे जान छा ही परावाहन पटिया बैठो तो भन कया बैठो सो बेली खुदा के ॾिसो ईअं न कयो कट्टर सुन्नी जो कट्टर सुन्नी पर सुन्नी कहिड़ा सुन्नीअ जे लस ते हाणे कब्ज़ो थी वियो आहे जेके सुन्नी न आहिनि चवंदा आहिनि असीं उन सुन्नीअ सां प्यार रख
जंहिंजे ज़ुबान ते या रसूल अल्लाह जा नारा हुजनि, या हबीब अल्लाह जा नारा हुजनि, या नबी अल्लाह जा नारा हुजनि, नारे ते नारा हुजनि, रब जा प्यारा हुजनि, रहमत जा वसकारा हुजनि, अल्लाह जे ज़ात बरकात हबीब जा सहाबी उहे असांजी अखियुनि जा तारा हुजनि, बेड़ो पार थींदो वञे, राज़ी यार थींदो वञे। अल्लाह या सय्यदी या रसूल अल्लाह हक चार या सोनो दस्तगी जिंदाबाद। हबीब जा उम्मती हो भाई, नमाज में पढ़ी पियो अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह, पर बांक का या छो पढ़ी? बिलाल पढ़ो छा? बिलाल लाउड टंगो छा मस्जिद में? सही सही बिलाल मस्जिद में लाउड टंगियो हो, अब ॻाल्हायो त सही। वो जंहिं लाउड वठी ॾिनो हो सवाब वारो या ॾोह वारो? भले ॻाल्हायो ॾाढा न, बिलाल टंगी कोन हो। ख़ुदा जा बाना माण्हुनि खे बेवकूफ़ न बना। मां अॻे दफ़े अल्लाह ताला मूं गुनाहगार खे बेतुल्लाह जो दीदार करायो, हरम शरीफ़ में वेठो हुजां, मूंसां ॿ मौली साहब पंहिंजे इलाइक़े जा हुया, हिकिड़ो आयो नजदी वहाबी छुतो, अस्सलाम वालेकुम जेकंदा हम चमचागिरी, वालेकुम सलाम, चयो तव्हां छा पिया पढ़ो तस्बीह ते? मुझे मां पढ़ा पियो हस्बुनल्लाह व निअमल वकील। चई इहो न पढ़ो, क़ुरान पाक जी आयत न पढ़ो। पुछो छो? चई न ईअं हुकुम थिया त तव्हां हिनखे वज़ीफ़ो करे पढ़ो। मुझो भला इहो हुकुम आहे त तव्हां मस्जिद में गालीचा विछायो? चई न, मुंहिंजो कढ बेतुल्लाह में गालीचा। इहो हुकुम आहे त तव्हां लाउड लॻायो? चई न, मुंहिंजो कढ का लाउड लॻायो मां। पोइ वरी हीअ त हिकिड़ी ज़ाहिरी दॿ, पोइ वरी हदीस पाक पढ़ी ॿुधाईमांसि। मुंहिंजो सुहिणे नबी फरमायो आहे त मन सन्न फिल इस्लाम सुन्नतन हसनतन फलहू अजरुहा व अजरु मन अमिल बिहा। हबीब फरमाईंदा जंहिं इस्लाम में सुहिणो तरीक़ो राज कयो उनखे त अजर मिलंदो, पर उन ते क़यामत ताईं जेके अमल कंदा उन्हनि खे अजर मिलंदो। खुदा जो कसम आहे, रब ॾिसे पियो भई मस्जिद में वेठा आहियूं, वात पटे चए थो मां ग़लती कई आहे, वाकई मूं ग़लती कई आहे। मुंहिंजो अंध ते न चढ़ो, क़ुरान पाक खां बि झलियो, नबी जे सलात सलाम खां बि झलियो, हर शइ खां झलियो था त मुंहिंजे मसदर कनि इहो मुंहिंजो हबीब करीम जा उम्मती हो त तव्हां सां या रसूल अल्लाह लिखंदा आहियूं। देवबंदी वहाबी, नजदी वहाबी, अहले हदीस वहाबी, जिक्र वहाबिन जा क़िस्म आहिनि, उहे चवंदा त न लिखो न लिखो। उन्हनि खे तव्हां चओ था दा भला इते त न लिखूं, पर छो न लिखूं? जो शिरक थी वेंदो। जे भला निमाज़ में शिरक हूंदो आहे छा? जो निमाज़ में चए पियो त अस्सलाम अलैका अय्युहन नबी, आए नबी तो ते सलाम। बांग अॻ में चई तो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। उहो निमाज़ में जाइज़ आहे त बांग अॻ में जाइज़ आहे, चवण जाइज़ आहे त लिखण में जाइज़ आहे। क़ुरान पाक में हिकु न ॿ न केतिरियूं आयतूं आहिनि जिते या अय्युहन नबी, या अय्युहर रसूल, या अय्युहन नबी, या अय्युहल मुज़म्मिल, या अय्युहल मुद्दसिर बीठो आहे। तव्हां सुस्त न थियो। क़ुरान तव्हां सां, हदीस तव्हां सां, रब तव्हां सां, नबी तव्हां सां, वली तव्हां सां, सहाबी तव्हां सां, इमाम तव्हां सां, पर पाणे जो हथियार छॾे बीही रहंदो त ॿियो छा कंदो? मुंहिंजे महबूब करीम जा उम्मती जो ॻाल्हि किथां पे हली? निमाज़ में हदीस सां थो ॻाल्हाए। अच्छा यादगिरी ॾाढा ॻाल्हायो। निमाज़ भॻी न, निमाज़ टुटी न, निमाज़ ख़त्म न थी आहे। दुरूद पियो मुंहिंजे दिल भर ते वॾे आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लम अलैहि। खुली पढ़ो, वॾे आवाज़ आहे, पर बुलंद आवाज़ आहे। सहाबी सगोरो अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह ने पाण में त अल्लाह जो क़ुरान लही आयो आहे त मूं रब जे हुक्म ऐं हबीब जे हुक्म जॾहिं बि ॿुधो, जॾहिं बि तव्हांखे सॾु थिए कहिड़े हाल में बि हुजो, हेॾे निहारियो जॾहिं बि सॾे। हाणे ॿ टे मिसाल तव्हांखे ॿुधायां, पोइ अॻिते हलां। कहिड़े हाल में हुजो,
निमाज़ में आयो हलिया अचो। महबूब करीम जो नौजवान सहाबी उम्मती आहे, शादी थी आहे, रात जो टाइम तव्हांजे प्यारे नंग सां गॾु परावा बच्चा न तक मता कहार जे कहर जे हेठां अची वञे। ॿारहाणी ॻाल्हि न सम्झ, कंहिं क़िस्म जा रंग शैतान ॾींदो आहे। शैतान जहिड़ो ज़ालिम कहिड़ा आहे ई कोन, हर जाइ ते विढ़ंदो आहे, हर मरहले में। हिकिड़े बुज़ुर्ग जो बयान आहे त राति जो टाइम तहज्जुद जो वक़्तु थियो आहे, ॿाहिरां केरु सॾु पियो करे, ओ फलाणा अदा केरु आहीं? यारो थी तयारी कर, निमाज़ जे बाग अचण टाइम थी वियो आहे। मूंखे कंहिं सॾी कोन कयो कॾहिं, केरु थो सॾे? ॿाहिरि निकिरी आयसि, केरु आहीं? ॿुधो ॻाल्हाइण बंदि करायो, केरु आहीं? चई केरु खे सॾ बाग जो टाइम पियो थिए। बाबा तूं केरु आहे? मूंखां थारण आयो आहे। चई मां सची ॻाल्हि ॿुधायां, मां शैतान आहियां। तुंहिंजो निमाज़ में बाग में छा? मूंखे सॾी पियो। चई मुंहिंजो कुझु कोन वञे, पर काल तोखां निमाज़ फज्र जी जमायत सां अॻु में थी वई, तूं पोइ पहुतो हैं। एतिरो त तो रुनो हो, एतिरो त तूं अल्लाह जे बारगाह में माफ़ी घुरी ही, जो अल्लाह ताला 70,000 मलाइक क़यामत में विहारे छॾिया तुंहिंजे लाइ दुआऊं पिया घुरनि, तो ते रहमतूं पिया मोकिलीनि, तुंहिंजे लाइ मग़फ़िरत पिया तलब कनि। मूं दिलि में सोचो वरी अॼु मतां देरि थी वञे ऐं मतां वरी रोइणो आहे, रोई पवी त वरी ॿिया मलाइक न वेही वञनि। मां पाण खे ओ जाॻो ॾियां, तोखे सवेलो उथारियां, ओ हिकिड़ो ई सवाबु खोड़ अथई। अहिड़ो त दुश्मन आहे तो हुनखे मामूली सम्झो आहे छा? हर रंग में विढ़ंदो आहे। हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो, जंहिं 300 साल हिकु कमरे में वेही रब जी इबादत कई। ॻोठ में हिकिड़ा नौजवान हुआ, उन्हनि जी नौजवान भेण हुई। उन्हनि सोचियो यार असां दुनिया जा कम त घणा कया आहिनि, हलो त हली जिहाद कयूं अल्लाह जे राह में। हलो भला इन भेण काॾे कयूं? चई यार 300 वरह जो अॻे उमिरि वॾियूं हूंदियूं हुयूं, ॿुढो अचे थियो आहे, आबिल शख़्स आहे, हीअ उनखे ॾियूं था असांजी भेनरी तो वटि हुजे। आया साईं से वञूं था जिहाद ते, असांजी भेण आया तो वटि अमानत आहे। चइदा परियां कमरो आहे, हिते इन अमड़ी खे रहायो, न्याणीअ खे मानी टुकुर कपिड़ो लटो ॾींदासींसि, जॾहिं तव्हां मोटो। ठीकु आहे, रही कुझु ॾींहं गुज़रिया, शैतान आयसि। बुज़ुर्ग घणा साल बात कई अथई? चए भा साल जो लेखो ई कोन्हे को। चई भला हथ न छॾी। हथ मुंहं में कीअं? चई न्याणी आहे, हुनखे न हथनि सां मानी खाराई त छा चई? बुनियाद तो रखे विढ़ण लाइ, हथनि सां मानी खाराई त छा चई? ॻाल्हि सही कई अथई। घर चई छॾी मानड़ी मूंखे ॾियो, मां पंहिंजे बचे खे मानड़ी पाण खारायां। खणी आया मानी। शैतान चयो भला न्याणी जहिड़ी थी, निहारी त गुनाह थी छा? उहो सम्झे त कंहिं माण्हू वटि न आया। निहारी हलंदे हलंदे उन खां उन उमिरि में ज़िना जो गुनाह कराई। उन न्याणीअ खे पेट थियो, हाणे ए भुकियल लिकी, राति जो उनखे कोराए खॾ खणाए पूरा छॾी। जॾहिं ॿाहिरि मोटी आया, चइता तव्हांजी न्याणी बीमार थी बि वीचारी मरी वई, पूरा छॾियोमांसि। जॾहिं हू ॿाहिरि मोटी आहे, एतबार करे विया, राति जो शैतान हुनखे सॼो, ओ फलाना 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 ॿार अचो कमु अथव। किथे तव्हांजी भेण बीमार आई, ज़िना मां ॿार थियो, ॿार करे कुई छॾी, क़बर खोटियो त आहे या न? अॼु क़बर खोटियो त वाकई केस थियो, फिरियाद थियो, सज़ा आई, पीर में फांसीअ ते चाढ़ियोसि। जॾहिं फांसी बि पवे तॾहिं वरी अॻियां थी आयसि, चई मूंखे सजदो कर त छॾायां। इन जे करे क़ुरान करीम फरमायो आहे, इन शैतान लकुम अदुव्वुन फत्तखिज़ूहु अदुव्वा। शैतान तव्हांजो खुलियो दुश्मन आहे, उनखे दुश्मन सम्झो, उन मां चङाई जी उमेद रखो ई न। आई ॻाल्हि ज़हन में अबा? हर रंग सां विढ़ंदो आहे, हर तरीक़े सां विढ़ंदो आहे, हर ढंग सां विढ़ंदो आहे, हर हर्फ़ इस्तेमालु कंदो आहे। अल्लाह ताला जे प्यारनि ॿारनि खे अल्लाह ताला बचाईंदो आहे, उहे बची वेंदा आहिनि। हीउ वॾो ज़ालिम आहे, इन खां हर लिहाज़ सां बचण जी कोशिशि कजे, ॿियो रस्तो ई कोन्हे को अल्लाह खां पनाह घुरिजे। हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मती इहो ॻाल्हि पिए कयमि,
नौजवान सहाबिया शादी थी रात पंहिंजे नंग वटा काफ़ी देर गुज़री वई आहे। काफ़ी देर गुज़रण खां पोइ ओचितो ऐलान थियो, ओ मदीने जा बाशिंदो, ओ सहाबियो, जंग ते हलो, मुस्तफ़ा जंग ते तैयार जागो था राजा ता ॻाल्हि। कई बहाना ठाहींदो हुई, कई उज़र ठाहींदो हुई दीन जे कम में। ही नौजवान पहिरीं रात जॾहिं उथियो त विहाणे जे जाइ ते तलवार रखी हुई। तलवार खणे थो, घर वारी पुछे थी साईं तलवार छा लाइ रखी हुई? मूंखे कुहण जो इरादो हो, मूंखे अञा पहिरीं रात तुंहिंजे ख़िदमत जो मौक़ो मिलियो आहे, मूं त का बि फरमानी कई कान हुई, छो रखी हुई? फरमाए थो तुंहिंजे लाइ न, इन लाइ रखी हुयमि मतां ओचितो मुंहिंजे आका जो सॾु थी वञे त ॻोल्हण जी देरि न थिए, यकदमि महबूब जे दरबार में हली वञा। इहो ईमान, इहो कई बहाना करे रब जे दीन खां परे रही। बांग थी अचे आया रसला, तूं पते रांदि वेठो करी, टेलीविज़न ते वेठो आहे, डिश वेठो ॾिसी, ओ ख़ुदा जे कहर खां ॾिज मुस्लमान, अल्लाह जे ज़ात बरकात ते बेनियाज़ी खां ॾिज। सहाबी तलवार खई, तकड़ सकड़ में विझण जो वक़्तु बि न मिलियो आहे। डोरी हबीब जे दरबार में आयो आहे, सहाबनि जी जमात जंग ते तैयार आहे, उन ई हाल में जंग ते हलियो आयो आहे। जंग कंदे कंदे मुस्तफ़ा करीम जे दीन तां कुर्बान थी वियो आहे, तलवार लॻी आहे, सिर धड़ खां धार थी वियो आहे। जॾहिं जंग जो मैदान ख़तम थियो आहे, हबीब सोन जाच था कराइनि, ॾिसो केरु केरु सहाबी मैदान में शहीद थी विया। फिरंदे फिरंदे हिन जवान जे मथां जो सहाबी ॿिया आया, अचे निहारे त शहीद थियल आहे, पर वारनि मां ताज़ो पाणी पियो निकिरे, सुहारे मां ताज़े पाणी जा फुड़ा था टमन, बदन ताज़ो धोतो पियो आहे। पुछनि था या रसूल अल्लाह छा आहे? पाण फरमाइनि था त गुस्ल करे कोन आयो हो, जीअं जो तलवार लॻी अल्लाह फरमायो त ॿियनि खे मुला वेहारींदा, मलाइक हिन खे तव्हां वेहारियो, ॿियनि खे दुनिया जी पाणी सां वेहारींदा, हिन खे जन्नत जे कौसर सां वेहारियो, ॿियनि खे दुनिया जी तुर लॻाईंदा, ख़ुशबू लॻाईंदा, हिन खे बेहिश्ती मुश्क मूंखे छॾियो। हिन जा ॿिया इंतज़ार जमाती न हूंदा, मलाइको तव्हां जमाती बणिजो। ही हबीब करीम जे सॾ खे जी चवण वारनि जो शान आहे। जंहिं महिल सॾी ईअं न त मुंहिंजो यार वेठो आहे त मां निमाज़ से कोन थो अचां, मूंखे हीउ कमु आहे, मूं वटि फलाणो खान आहे, मां कोन थो, न न चए थो इज़ादाकुम, जंहिं वक़्तु सॾे हलिया अचो। अचण तुंहिंजो कमु आहे, जी चवण तुंहिंजो कमु आहे, हुकुम मञण तुंहिंजो कमु आहे, फरमान मञण तुंहिंजो कमु आहे, हाज़िरी ॾियण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजे मथां पंहिंजे कर्म जा ककर वसा मुंहिंजे रब करीम जो कमु आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते वॾे आवाज़ सां, बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। खुली पढ़ो, वॾे आवाज़ सां पढ़ो, वरी वरी पढ़ो। अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम। ईमान वारो, जंहिं वक़्तु तव्हांखे अल्लाह रसूल जो सॾु थी वञे, उन सॾ खे जी चओ, उन सॾ खे क़बूल कयो। जंहिं बि क़बूल कयो, उन में शर्त न आहे त फलाणी क़ौम जो, शर्त न आहे त फलाणे शहर जो, शर्त न आहे त फलाणे इलाइक़े जो, शर्त न आहे त कारो हुजे या गोरो हुजे, शर्त न आहे त अमीर हुजे या फ़कीर हुजे, शर्त न आहे त ज़मींदार हुजे या हारी हुजे, शर्त न आहे त गवर्नर हुजे या वज़ीर हुजे, न न। इज़ा दआकुम लिमा युहयीकुम, कंहिं बि सॾु थी वञे, ईमान वारा आहियो त मुंहिंजे सॾ खे जी चओ, हलिया अचो। छा थींदो पोइ, छा मिलंदो? लिमा युहयीकुम, अल्लाह फरमाए थो अव्हां खे हयाती ॾींदुसि। ॾाढा सुभान अल्लाह चओ, ॾाढा चओ, ॾाढा चओ, अव्हां खे हयाती ॾींदो। बसि सॾु जेरनि खे थियो या मोलनि खे? ॾाढा ॻाल्हायो, ॻाल्हायो, ॻाल्हायो। सॾु कंहिंखे थो थिए, पोइ हयाती किथे मिले? सॾु त थींदो ई हयाती वारनि खे न, पर मूं अर्ज़ कयो उथंदे त हू हयाती बि आहे, उहा हयाती निराली आहे। अल्लाह फरमाए थो तव्हांखे हैवाननि वारी हयाती आहे,
खाण पीअण वारी हयाती आहे, दरंदन परंदन वारी हयाती आहे, पखियुनि खे बि हयाती आहे। पर जे मुंहिंजे सॾ खे जी चवंदव, मुंहिंजे हबीब जे सॾ खे जी चवंदव, लिमन युहयीकुम, रब तव्हांखे अहिड़ी हयाती ॾींदो जो उन हयातीअ खां पोइ मौत आहे ई कोन। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। जिंदगी मिली वेंदी, कमाल वारी जिंदगी मिली वेंदी। हाणे मां तोखे सम्झाइण जे लाइ तोखां ॻाल्हायां थो, तोखां पुछां थो। अब हयाती मिलंदी कंहिंखे जेको अल्लाह ऐं रसूल जे सॾ खे जी चवंदो। ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। जेको अल्लाह ऐं महबूब जे सॾ खे जी चवंदो तंहिंखे मिलंदी। भला जंहिंजो सॾ आहे उहो बि हयात आहे न। ॻाल्हायो, ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। अल्लाह त हय्या, ज़िंदा, अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। अब हय्या आहे न, ज़िंदा आहे न। ॻाल्हा, ॻाल्हा। भला महबूब वहाबिन जा बि 2-3 रंग अथव। हिकिड़ा चवंदा आहिनि त नबी सही माज़ अल्लाह मरी वियो, मिटी थी कोन है चेहरो। उन्हनि खे तव्हां चओ त क़ुरान में रब चए थो त मुंहिंजे महबूब जे सॾ खे जी चओ त मां तव्हांखे हयाती ॾियां। जॾहिं उन जे सॾ ते वञण वारे खे हयाती आहे त उन खे हयाती न हूंदी। ॾाढा ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। असां सुन्नत जमायत जो बुनियादी अक़ीदो आहे जेसी ताईं वहाबियत जी वबा दुनिया में न फैली हुई, ये मूज़ी मर्ज़ न आयो हो, ये गंदा अक़ीदा न आया हा। अॻियां जेके बि उलमा गुज़रिया आहिनि, क़ुरान जा मुफ़स्सिर, हदीस जा मुहद्दिस, फ़क़ीह, मुज्तहिद, मुतलक़, चोटी जा औलिया किराम, उन सभिनी जो इत्तिफ़ाक़ सां, इजमा सां, क़ुरान हदीस रोशनी में पक्को अक़ीदो आहे त नबी साईं ज़िंदा, ज़िंदा, ज़िंदा। पर कहिड़ो ज़िंदा फ़र्क़ु आहे। तूं चवंदे 80 जो ज़िंदा, 80 चवंदा साईं बशर साहब चए पियो ज़िंदा, हू बि चए थो। पर चईसि कहिड़ो ज़िंदा, खोल ॻाल्हि खे, आंड्रा कढ ॻाल्हि जा। असीं चऊं था ईअं ज़िंदा जे मेराज वारी राति ज़िंदा हुया, जा उहद बदर जे मैदान में ज़िंदा हुया, जा सहाबन खे निमाज़ूं पढ़ाईंदे ज़िंदा हुया, जीअं पंहिंजे नंगनि सां रातियूं गुज़ारींदे ज़िंदा हुया, जीअं हसनैन करीमेर खे कुल्हनि ते खणंदे ज़िंदा हुया, जीअं अल्लाह जे प्यारनि उम्मतनि सां ऐं सहाबनि सां गॾु हुया। अॼु बि महबूब जी ज़िंदगी अहिड़ी आहे, अजीब क़िस्म जी हयाती आहे। अकुल कमु न कंदो आहे, दिमाग़ कमु न कंदो आहे। हबीब ज़िंदा, दुनियावी हक़ीक़ी हयातीअ सां ज़िंदा। हयाती हिकिड़े क़िस्म जी हयाती हूंदी आहे जेका मयत खे क़बर में उथारे मला के विहारींदा। ॿुधा त रब कहिड़ो अथई, नबी कहिड़ो अथई, दीन कहिड़ो अथई। हा न, इहा त तुंहिंजी बि हूंदी, मुंहिंजी बि हूंदी, इहा त काफ़िर खे बि मिलंदी। जो चौथी वे ॿुधा रब कहिड़ो अथई, चवंदो मूंखे ख़बर कान्हे। नबी कहिड़ो अथई, चवंदो मूंखे। अरे इहा बरज़खी न, नबी ज़िंदा दुनियावी हक़ीक़ी हयाती। चओ दुनियावी हक़ीक़ी, चओ दुनियावी हक़ीक़ी, जीअं दुनिया में ज़िंदा हा अॼु बि हबीब अहिड़ो ई ज़िंदा। चओ सुभान अल्लाह। हबीब जे सॾ ते अचण वारा, हबीब जे सॾ खे जी चवण वारा, हबीब जे सॾ ते हाज़िरी ॾियण वारा, रसम चोले मां युहयीकुम, अव्हां खे ज़िंदगी ॾींदो, अव्हां खे हयाती ॾींदो। ख़ुदा जो कसम, उहा हयाती अल्लाह जे प्यारनि जी अजीब ग़रीब आहे। ठटे जे शहर जे भर में मुकामा मकली, छा बा मकली छो था चवनि? हिकिड़ो कौल इन में इहो बि आहे त अल्लाह जे हिकु वलीअ जो सफ़र पे थियो महबूब जे मुल्क ॾांहुं। इन जॻह ते पहुतो, कामिल मुर्शिद जी मोहबत मिली वियसि। अब काॾे थो वञी? वञा थो हरमैन शरीफ़नि, ये इते ई तोखे दीदार कराए पोइ त बसि पोइ छा खपे? छाॾा बारा भरिया, छाॾा समुंड जा ज़ेर कया, ठका जो थी वई निगाह कामिल जी। त उते वेठो हबीब जा दरवाज़ा ॾिसे,
उते वेठो बैतुल्लाह जा दरवाज़ा ॾिसे ॿिए चयोसि अदा हल त हलऊं कि हासी मक्कतुली मुंहिंजे लाइ त मुको हिते ई थी वियो आहे उते कढी जो मकली आई ॻाल्हि सम्झ में हिकिड़ो को लिहो आहे इन मुक़ाम में कई अल्लाह जा प्यारा बाना आरामी आहिनि छटे शहर जा ॿार नंढा रांदि खेॾंदा डोड़ंदा डुकंदा वञी मुक़ामे पहुता उते त पहुता ॾिठूं त हिकिड़ी क़बर तमामु घणी पुराणी न आहे 2-4 सालनि जी क़बर आहे उन मां हिकु कुंड खां हिकिड़ो ॿारु मथे निकिरी थो अचे रांदि कयो डोड़ो डुकियो वरी घिरी थो वञे ॻाल्हि आहे छा आहे अबाई क़बर में थो वञे ॿारु छो क़बर कंहिंजी आहे दोरी छोकिरनि वॾनि खे ॿुधायो वॾा आया के जाता कयूं छो त हर कंहिं माण्हूअ जो पंहिंजो पंहिंजो हिसो हूंदो आहे अबा हिते असांजा मिट माइट दफ़न थिया हिते हुन जा हिते हुन जा भई हीअ कंहिंजे पाड़े जा माण्हू आहिनि हीअ फलाणे पाड़े जा माण्हू वठी अचो वठी आया अबा ॾे ख़बर ही कंहिंजी ख़बर आहे जो यार 2 साल थींदा या 3 असांजी हिकु न्याणी मरी वई हुई उन जी हीअ ख़बर आहे उन्हें ख़बर आहे कहिड़े हाल में हुई जे उम्मीद वारी हुअसि बचड़ो पेट में हो 5-6 महीनो उहा गुज़ारे वई असां हुनखे उन ॿार समेत दफ़न करे छॾियो हो ख़बर न आहे कंहिंजो मामिलो छा मामिलो आहे कुझु देरि गुज़री आहे वरी ॿारो पंहिंजे राह ते निकिरी आहे खणी वरितो उन खे वठी करे अबा तूं केरु आहीं कंहिंजो पुटु आहीं कीअं आहीं हिते की मूंखे वधीक ख़बर कान्हे मां कंहिंजो पुटु आहियां छा आहे मामिलो पर मुंहिंजी अम्मा हिते आहे क़बर जो खोटी न त अमर जहिड़ी ताज़ी आहे तहिड़ी पई और तूं बि आयूं उन्हनि अम्मा जे मथे जे वारनि खे हथ लातो त ॼण हाणे गुस्सो ॾिनो अथनि बदन ते हीअं ज़ोर ॼण त रत जो दौरो ताज़ो लॻो पियो आहे एतिरे क़दुर जो हुन जीजल अम्मा जे छातीअ में बि ॼण ताज़ो खीर रखियो आहे पक थी वई त रब जी प्यारी बानी आहे हिनखे अल्लाह ताला जे अता बरकात हयाती ॾिनी आहे जो इन क़बर में ॿार बि ॼणियो आहे इन क़बर में ॿार खे खीर बि पियारियो आहे इहो ॿार क़बर में वॾो थी ॿाहिरि निकिरी आयो आहे हीअ आहे हयाती जेका रब ॾे थो चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह तूं चवंदे त भई क़बर मां कीअं ॿाहिरि ते निकितो कीअं पे आयो कीअं पे खीर हलियो मूं वटि इन जे जा दलीलनि जा बि ढेर आहिनि पर ओॾा कोन थो वञा जे कॾहिं वरी भुलिजी पियो तव्हां तव्हांजा ॻोठ वारा त वरी ॿुधाईंदोसांव दलील छो त 15-16 साल मां सम्झो त अॻु में मां आयो आहियां हिते लॻे थो ईअं न भा कोई वरी विच ते कॾहिं लॾे जाऊं छा ख़ुदा जा बानो ॿिया केतिरा ख़र्च था कयो क़ुरान करीम सां प्यार रखो क़ुरान करीम जूं महफ़िलूं कयो मां हिकिड़ो गुनहगार न पर सुन्नी उलमा सां दुनिया भरी पई आहे उन्हनि खे आणींदा कयो मुहबत जा पैगाम ॿुधंदा कयो रब्बुल आलमीन अवां सां सभिनी तां ॾुख टारे दुख टारे मुसीबतूं टारे परेशानियूं लाहे मदीने वारे जे सदके राज़ी थी पए सोने हबीब जा मती अहिड़ी ज़िंदगी जेका मरण खां पोइ बि मौत न हुजे मरण खां पोइ बि एहसास हुजे मरण खां पोइ बि ख़बर पए त इहा हमरा मुअल न आहे जहिड़ो बेटा घोट खां पुछो फरमाया तुम मरण अॻे जे मुआ से मरी थियनि नमात मरी थियनि नमात हुंदा से हयात मरण अॻे जे मुआ कुर्बान वञे जिंदगी से है जो सुभान अल्लाह सुने हबीब जो सहाबी सैयदना अमीर उम्मत हजरत अमीर उमर चो सुभान अल्लाह उन जे खिलाफ़त जो दौर 3 नौजवान आहिनि 3 भाइर आहिनि पाण में सलाह था कनि यार ज़िंदगी रुगी झंग जे दर्दनि वांगुरु खाइण पीअण जे हवाले न कयूं हलो त अल्लाह जी राह में हली जिहाद कयूं छा कयूं ॾाढा ॻाल्हायो जिहाद जो जज़्बो पैदा कजे अंग्रेज ज़ालिम अमरीकी लंडन वारा यूरोपी सभु चवनि था त मुस्लमाननि खे निमाज़ूं पढ़नि तहजुद पढ़नि ज़िक्र कनि क़ुरान जो लोलियूं ॾियनि न झलियो
पर जिहाद ते कंट्रोल कयो। छो तो हुननि खे ख़बर आहे त मुस्लमान जन जिहाद जे मैदान में आयो त न असांजो अमेरिका रहंदो, न चीन रहंदो, न जापान रहंदो। इन जे करे तव्हां ॾिसंदव त तबलीगी जमायत वारा निमाज़ रोज़े जी ॻाल्हि कंदा, जिहाद जी न कंदा। जे कंदा त चाचा कावड़ी पवंदनि। छा था कयो? असां तव्हांखे इन लाइ पुछो त भई जिहाद जी ॻाल्हियूं कयो? ख़ुदा जा बान हो, जिहाद जो जज़्बो पैदा कयो। ॿियो, पंहिंजे मुल्क में इस्लामी निज़ाम आणण जे लाइ जद्दोजहद कयो। खुदा जी ज़ात बाबरकात जे दीन जो कानून हुजे, मोहम्मद हबीब जो कानून हुजे, पोइ ॾिसो केॾी रहमती थी। टे भाइर, टे सॻा भाइर, हिकिड़े अबे अम्मा जो औलाद। हलो ताली अल्लाह जे राह में जिहाद कयूं। चओ सुभान अल्लाह, आॾा चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए थो वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन। जेके असांजी तलब में जिहाद कंदा, असीं उन्हनि जे लाइ रस्ता खोले छॾींदासीं। अल्लाह मुहसिनीन सां नेकोकारनि सां गॾु हूंदो आहे। हे टई भाइर आहिनि, कोठीअ खे तालो सां आणनि, घर ख़ुदा जे हवाले था कनि, जिहाद जे लाइ निकिरी था पवनि। मदीने पाक मके में नथा रहनि, पंधरो कंदे 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 रूम जे इलाइक़े में पहुता। रूम जे बादशाह जा घटि में घटि लख फ़ौजी आहिनि, जेके सरहद ते वेठा आहिनि त केॾी महिल मथां मुस्लमान हमिलो कनि, उन्हनि खे टारींदासीं, दिफ़ा कंदासीं, हटाईंदासीं। हे टई जो मैदान में अची विया। लख काफ़िर फ़ौजी आहिनि, विच में बीही चवनि था अल्लाह अकबर। टे ॼणा ऐं काफ़िर घणा? ॻाल्हाए त सही, ॻाल्हाए त सही। बुख लॻी हुई, माफ़ कजां, मुंहिंजो ॾोह न आहे, मुंहिंजो कुसूर न आहे। नेरनि करे अची हा त भलो यार रुॻियो बासी पोड़ी, पर होशियार थी वह, ज़िक्र कर अल्लाह 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 अल्लाह। काफ़िरनि जे लश्कर जे विच में अची करे अल्लाह जा नारा जो हुयो। उछा बाबल जी, अरे केरा केरा मोहम्मदी शींहं अची विया आहिनि। टेवीह खे ॿधऊं, हा लख ॼणा, टई ॿधिजी विया। केरु आयो? चए मुस्लमान आहियूं। छा लाइ आया हो? जिहाद जे लाइ। जागो था? छा लाइ आया हो? काॾां ॻाल्हायो? असां पारो को हुजासीं क़ुरान लॻियो ते विस। अहिड़ो त क़िस्म क़ुरान जो हिरी विया आहियूं मुस्लमान। कसी क़ुरान, हलो साईं क़ुरान। अल्लाह ताला जा बान हो नौजवान जे तव्हां ख़बर त नारे तकबीर केरु हणंदो? मुस्लमान। ही मुस्लमान आहियूं, जिहाद लाइ निकिता आहियूं। अरे चरिया तव्हां वटि आहे छा? तलवार अथव जिन, नेज़ो जिन, खंजर जिन, छा ते निकिता आहियो? चवंदा काफ़िरो तव्हां छा ते जंग कंदा आहियो? असां वटि तीर आहिनि, तलवारूं आहिनि, खंजर आहिनि, नेज़ा आहिनि, तव्हां छा खयो आहे? चवंदा नाज़ है तुमको अगर कुछ नेज़ हो शमशीर पर, तो हमें भी नाज है पर नारे तकबीर पर। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, सुनो दस्तगीर जिंदाबाद। छाते नाज, नाज है तुम को अगर कुछ नेज़ो शमशीर पर, तो हमें भी नाज है फिर नारे तकबीर पर। अल्लाह बादशाह के टई अची ॾिनो साईं, ही थई मुहम्मदी। सुभान अल्लाह। अब सिपाही भी कई किस्म जा न, ये पाकिस्तानी, ये हिंदुस्तानी, ये अरबस्तानी, ये इराकी, ये यमनी, ये ईरानी, ही कर चाहिए थी मिठे मोहम्मद उम्मती मोहम्मदी। चाहिए तव्हां जंगल आया हो? हाँ। वरी हा था कयो, डिजो न था। अरे आया हो तो फूकरी आया हो, मोजा सिपाही ईंदा आहिनि, मूंखे झुकी मिलंदा, तव्हां छो था झुको?
चाहता झुक नहीं सकता मुसलमान गैर के आगे कभी, हाय रवा इस्लाम में बस रब्बे काबे का सुजूद। सजदो खुदा के कंदा आहियूं, ॿिए खे न कंदा आहियूं। कंहिंखे कंदा आहियूं? ॾाढा ॻाल्हि कंहिंखे कंदा आहियूं? वज़ीर जी साईं ॾाढा पैसा हठीला आहिनि, किसी जो कुझु आहिनि तुंहिंजे अॻियां आहिनि। चई हिन खे क़त्ल कयो। ॿियनि चयोसीं क़त्ल करण खां ई दिलंदा न आहिनि। क़त्ल को कमाल न आहे जे लख ॼणा टिन खे कुहियासीं छा थी पियो। कमाल कहिड़ो आहे हिननि खां अलाह जो दीन छॾायूं। छो त इस्लाम जी चाशनी अहिड़ी आहे जेको चखे थो सो मुड़े नथो। जे हिननि खां असां इस्लाम छॾायो त कामयाबी आहे। भली जेरा रहनि, भली ज़िंदा हुजनि, भली खाइनि पियनि, शादियूं कराईंदासीं, माल मिल्कतूं ॾींदासीं, पर इस्लाम हथ कढायूं। अब इस्लाम खे छॾींदव? चई असां ख़्वाब में कोन ॾिठो आहे। ॻाल्हि सोचियो बि न आहे। चई वज़ीर छा कजे? चइसि दड़को दहमान। कीअं दड़को? जंहिंमें न सी कमद पीड़े रस विझंदा आहियूं, गुड़ ठाहिण लाइ, मुस्ती ठाहिण लाइ, अबाए छा हूंदियूं आहिनि वॾियूं तयूं, तयूं न साईं, अहिड़ियूं तयूं घुरायो, उन्हनि में तेल विझो, हेठां बाहि ॾियो, जॾहिं तेल टच करणु लॻे तॾहिं चओ त ही तयूं आहिनि, अव्हां खे हिननि में विझंदासीं, न त इस्लाम खां मुड़ी वञो, पाणे डप खां भॼी वेंदा। तयूं जॾहिं तेल जूं टच करणु लॻियूं आहिनि, परे खां फुराता साड़ीनि वठी टिनी खे मथां अचे था बीहनि। ही निहारियो था? चई हा। छा थो टच के? चऊं तेल। चई तेल थोरी आहे, छा आहे? काफ़िर चए थो ज़ाहिर में तेल आहे, पर अव्हां जे लाइ ॼण जेल आहे। इस्लाम खे छॾियो न त सड़ी वेंदो। चवनि था काफ़िर बेवकूफ़ आहे, तोखे ॻाल्हाइण नथो अचे। छो ॻाल्हाइण कोन थो अचे? तूं थो चई तेल आहे, ज़ाहिर में जेल आहे, पर असीं था चऊं त महबूबनि सां मेल आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छाजो तेल आहे, छाजो जेल आहे? ही ज़ाहिरी खेल आहे, हक़ीक़त में महबूबनि सां मेल आहे। अल्लाह मस्त लॻा पीछा चरिया थियनि त अहिड़ा न सही। को औरत जे पुठियां चरियो, को छोकिरे जे पुठियां चरियो, को दुनिया जे पुठियां चरियो, वक़्तु उन जो आहे जेको मिठे मोहम्मद जे दीन जो चरियो। अल्लाह जे बाने फरमायो ही हसरत, यही अरमा, यही है आरज़ू बाकी, कहिया जिसको दुनिया ये है दीवाना मोहम्मद का। बादशाह खे गुस्सो आयो कि हिकिड़े खे हणोसि तलवार सां शहीद करे। जैसी तूं गाह जी कुतर हणंदा आहियूं, ईअं कुतर हयऊं, हॾियूं ज़रियूं ज़रियूं करे हथनि सां चंबा भरे तेल में उछलायूं। उहे हॾियूं तेल में किरण खां पोइ बि अल्लाह जो ज़िक्र पियूं कनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿिए खे कीअं ॾिसी थो मुड़ंदे हटंदे इस्लाम खां या न? चई इस्लाम खां चरियो छा हटंदुसि? कि अहिड़ी ससा मिलंदी जीअं इन खे मिली आहे, कि इहे ई ॿोलियूं ॿुधंदे जेके इन खां ॿुधी पियो। दुरूद पढ़ो वॾे आवाज़ सां, सल्ले अला हबीबना, सल्ले अला मुहम्मदिन, या रब सल्ले अला शफीना, मुहम्मदिन, या रब सल्ले अला नबीना। अल्लाह जे बाने ॿिए खे बि शहीद था कनि। हिकिड़ो टिनी भाइरनि में जेको नंढो आहे, तमामु नूरानी सूरत वारो आहे, ॾाढो सुहिणो ॾिसण में आहे। वज़ीर चयो थो इन खे न क़त्ल करा, इन खे छॾे ॾे, इन खे मां पढ़े थो दीन खां फेरां। खपे इहा ॻाल्हि ॾेखारणो दुनिया खे आहे त ॾिसो मुस्तफ़ा जा उम्मती कीअं फिरी आहे। नौजवान वठी आयो घर, पंहिंजे नौजवान न्याणी खे सॼी अम्मा जी बाबा, अल्लाह ताला जी ज़ात बरकात तोखे नौजवानी ॾिनी आहे। दुनिया
जो शहजादा मुखा तो जो रिश्तो घुरंदा आहिनि, माइटी घुरंदा आहिनि, संग घुरंदा आहिनि, बादशाह त असांखे हेॾे मां कंहिंखे अञा ताईं न ॾिनो आहे। ही नौजवान हिनखे चंपड़ी पियो कहिड़े बि तरीक़े सां हिन खां दीन छॾंदा। चई बाबा इहो त अखि जो खेल आहे, का वॾी ॻाल्हि आहे। उन अदीअ खे भाई त कोई 14 सदी वारा मुस्लमान बि सुञाणा आहे छा? जो बस में वञे पंहिंजे मुसां वाह त किटली करे वेठो आहे, लहरूं मोर या त नौशहरो टपो थो वञे, यानी प्रिंस जी बस आहे। अल्लाह शल हिदायत ॾे, आमीन त चओ। हबीब जा उम्मती जो नौजवान मुस्तफ़ा करीम जो परवान हिक ई कमरा में उन नौजवान न्याणी सां रहायूं, कंधरो हेठा अल्लाह जो ज़िक्र हले पियो, कुरान जी तिलावत हले पई, हबीब ते दुरूद हले पियो, मुस्तफ़ा जे मुहब्बतूं मौजूं लॻी पयूं आहिनि। न्याणी अॻियां फिरी होॾां फिरे, होॾां फिरी होॾां फिरे, काफ़ी ॾींहं गुज़री विया। अॻियां बि चएसि पई अल्लाह जा बाना मूं ॾे निहार, मां ॾाढे हुस्न वारी आहियां, ॾाढे जमाल वारी आहे, हेॾे निहारियो। मूं ॾे निहार, मां ॾाढे हुस्न वारी आहियां, ॾाढे जमाल वारी आहियां। दुनिया जी बादशाह जा पुट मुंहिंजी लाइ परेशान हूंदा, तूं मूं ॾे छो थो निहारी? चए थो ओ वज़ीर जी न्याणी, तूं जेको सुंती रखी भली रख, पर मूं उन सां दिलि लाती आहे जंहिंजे मथां दुनिया जा हसीन कुर्बान करे छॾियां। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। हुस्न यूसुफ पर फकत आशिक ज़ुलेखा थी, जमाले हुस्न यूसुफ पर फकत आशिक ज़ुलेखा थी, और तुम्हारे रूह रोशन पर फदा सारी खुदाई है। जंहिंजी मदीने वारे सां मोहब्बत आहे तुंहिंजे हुस्न खे छा कंदो? कुदरत अल्लाह जी रिएक्शन थो थिए, उपती मां ॻाल्हि चवंदा ॾे ख़बर फलाणे खे सुई लॻी किरी पियो थी, रिएक्शन थियो। अब ईअं न, अरे हीअ वेठी आहे फासान जे लाइ, थका जो थी वञे त पाण फासी वई। साईं नौजवान कंहिं पैदा कयो थी अल्लाह, कंहिंजो उम्मती चई मिठे मोहम्मद जो, छा पढ़ंदो चई रब जो क़ुरान, टिनी जो वास्तो थई मूंसां ॻाल्हाए त सही। चए थो मां ॻाल्हायां कीअं? तूं चई थी मथे निहार, रब चए थो न निहार। बेटा फरमा तो वठो वञ जवाट, कंध में फेर जेके नहीं, लोणे फेर लपाट लॻंदी आई लतीफ़ चए। तूं चई थी निहार, रब चए थो न निहार। जी भला ॿ ॻाल्हि त ॿुधा तव्हां मुस्लमान वटि औरतूं आहिनि न छा? चई बिल्कुलु असां वटि अमड़ियूं आहिनि, भेनरूं आहिनि, नंगा आहिनि, न्याणियूं आहिनि, हर शइ आहे। चई पोइ भला मां तोसां शादी कयां? शादी त तव्हां वटि आहे न? आहे, पर तोसां शादी मुंहिंजी अञा न थींदी। छो? चई तूं काफ़िर मां मुस्लमान, मुस्लमान जो काफ़िर सां निकाह नथो थिए। जी मुस्लमान थी थिया, कलमू थी पढ़ा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बस ॿियो छा कयां? ईमान जूं दुआऊं पढ़ा, मुजमल पढ़ा, मुफस्सल पढ़ा, कलमे इस्तिग़फ़ार पढ़ा, जीअं मुस्लमान थींदो आहे तीअं थी थिया, पर मूंसां निकाह कर। कि अञा बि निकाह न थींदो, छा जे लाइ? कि निकाह में शाहिदनि जो हुजणु शर्त आहे। शाहिद नौकर खोरा था फिरनि विहारिया थी, पुछंदा बि कोन, ॻाल्हि बि न कंदा। जंहिंसो नौकर तुंहिंजा काफ़िर आहिनि, काफ़िर जी शादी क़बूल न है। अबा मुस्लमान इहे न ॻाल्हाए त सही, दुआ घुरो
रब्बुल आलमीन मूं गुनाहगार खे अवां सभिनी खे मदीने जे मीर जे सॼी उम्मत खे इहा तक़वा नसीब करे, इहा परहेज़गारी नसीब करे, इहा हया वारियूं अखियूं नसीब करे, शर्म वारी दिल नसीब करे, पंहिंजो ख़ौफ नसीब करे, मदीने वारे मीर जी मोहब्बत नसीब करे। अबो अबो इते वञा कम न ठहियो। चई भला शायदि मुस्लमान किथे हूंदा असांजे मुल्क में, का वॾी ॻाल्हि कान्हे का। राति जो मां तुंहिंजा हथ कड़ियूं बि खोलियां थी, नीर पेरनि में से बि खोलियां थी, भलो घोड़ो छोड़ियां थी, कोट खां ॿाहिरि कढां थी, मूंखे वठी हल, मां उते हलां जिते मुस्लमान आहिनि, पोइ मूंसां निकाह कर, मूंसां गॾु गुज़ार। कि इहो बि न थी सघंदो। छो? तूं मुंहिंजे पुठियां वेहंदीअ, तूं धारीअ, धारीअ जो उज़वो मूंखे लॻे त ख़ुदा जो ॾमर न थी पवे। इहो बि न थींदो, इहो बि न थींदो। जी भला जुदा घोड़ा कयां थी, चई बिस्मिल्लाह, ॿ घोड़ा ॿाहिरि थी बीहारे, हथनि मां हथ कड़ियूं थी खोले, पेरनि मां डंडा ॿेड़ियूं थी खोले, वठी पंहिंजे मुस्लमान सहाबी खे वठी ॿाहिरि आई आहे। इन घोड़े ते तूं सुवार थी, न ते मां थी सुवार थिया, पर तकिड़ो घोड़े खे भॼाए न वञा। मां अण ॼाण आहियां, कॾहिं ॿाहिरि निकिती न आहियां, मूंखे रस्ते जी कहिड़ी ख़बर। भली तूं मुंहिंजे पुठियां अच, मां आस्ते आस्ते थो हलां। कुदरत वारे दुश्मन जे चंबे खां छॾायो आहे, ॿाहिरि निकिता काफ़ी पंधु थी वियो आहे, पुठियां घोड़नि जो आवाज़ अचे, चेती बाबे जा सिपाही अची विया, ॿधंदा अला छा। ही सोचे थो ख़ुदा ख़बर आहे छा आहे, अञा सोचे थो, पुठियां सॾु था कनो, फलाना सोच न, दुश्मन न आहियूं, असीं तुंहिंजा कुठल शहीद भाउर आहियूं, असीं तुंहिंजा भाउर आहियूं, जिन खे कुत्र हणी दुश्मन ज़रा ज़रा करे तेल जे हवाले कयो हो। अल्लाह फरमाए तव्हां शहीद आहियो, शहीद जहिड़ा हूंदा आहिनि, मुंहिंजे बाणे जा शाहिद के ने के, तव्हां शाहिद थी वियो हो त मुस्तफ़ा जो उम्मती निकाह पढ़ी कुंवार वठी वञे। जिंदगी इहा न ॻाल्हि त सही, जिंदगी मिली या न मिली, बेमिसाल जिंदगी आहे, निराली जिंदगी आहे, अजीब क़िस्म जी जिंदगी आहे। तॾहिं अल्लाह फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दाकुम लिमा युहयीकुम। अवां रब जे रसूल खे सॾ खे जी चई अचो, तव्हांखे जिंदगी मिली वेंदी, हयाती मिली वेंदी, अहिड़ी हयाती जो उन खां पोइ मौत आहे ई कोन। मुझे हबीब जा उम्मती, अजीब किस्म जी हयाती, अजीब किस्म जी जिंदगी मिले पई। ही त सहाबन जो दौर आहे, औलिया जे दौर में बि उन जा वाक़ हिकिड़ो मूं तव्हांखे ॿुधायो। ॿियो ॿुधायां, असांजी सुहिणी सिंध, प्यारी सिंध, दुआ कयो आबाद रहे, ॾाढा दुआ कयो, दुश्मननि खां आज़ाद रहे। जंहिंजे नीयत में त सिंध खे वैरान कयूं, रब उन्हनि खे वैरान बनाए, सिंध शाद ऐं आबाद। ख़ुदा जो कसम, इहा सरज़मीन आहे जिते वलियनि जा मर्कज़ आहिनि, जिते इल्म जा गहवारा रहिया, जिते मुहम्मदी फैज़ जूं मौजूं रहियूं आहिनि, जिते हबीब जे फैज़ जूं दरिया वांगुरु चोलियूं रहियूं आहिनि। सिजावा जे पासे हिकिड़ो दरवेश रहंदो, अल्लाह जो बामड़ो। जॾहिं बीमारी जी हालत में महसूस थियो त मां दुनिया तां लॾे रहियो आहियां, तॾहिं पुटनि खे सॼी आया, बाबा जी अब्बा, सम्झां थो त मुंहिंजे साईं जो सॾु मूंखे थियण वारो आहे। ख़ुदा जे प्यारनि जे अॻियां इहा ॻाल्हि खुली ईंदी आहे, सम्झां थो सॾु थियण वारो आहे, सॾु थियण वारो आहे, ऐं मुंहिंजे दुनिया खे छॾण जो बि वारो आहे। पोइ मां खे वसियत थो कि महिरबानी करे ज़हन में विहारियो, हेॾे ॿुधो, कहिड़ी वसियत बाबा, मां दुनिया तां लॾे वञा, मूंखे गुस्ल ॾियारे, कफ़न ढकाए, जनाज़े जी निमाज़ पढ़ाए, सिजावल ठटे जे भर में उतां ई खां करे रोहिड़ीअ खणी हलजो, मुंहिंजे मुर्शिद जी मज़ार आहे, मूंखे मुर्शिद जे पेरनि खां दफ़न कजो। उन दौर में जहाज़ कोन हा, रेलूं कोन हुयूं, टंकियूं कोन हुयूं, ट्रकूं कोन हुयूं, ट्रैक्टर कोन हा, या नई इजादात कान हुई, छा कनि? चवण लॻा, बाबा ॻाल्हि भली कई अथई, पर असांखां थी न सघंदो, कई ॾींहं लॻंदा, वॾो मामिलो आहे, ॿी का वसियत कयो कि भला तव्हां खां ॿार नथो खजे,
पंध नथो पुजे, सफ़र नथो पुजे, हिकिड़ो चवण कजो कहिड़ो मूंखे गुस्ल ॾियारे, कफ़न ढका, जनाज़ निमाज़ पढ़ाए, काठ जी वॾी पेटी मुंहिंजे कद ते छहराइजो, उन पेटीअ में मूंखे विझी मथां रसी ॿधी दरिया जे हवाले कजो, पाणे मां पंहिंजे मुर्शिद करीम वटि पुॼी वेंदुसि। हाणे चवंदो तीर छाजो? हिकिड़ा शराबी भंगी ॾिसी नेकनि खां बि दिलि खॼी वई माण्हुनि जी। नौजवान तबिको त नफ़रत पियो करे, छाजा पीर ॾिसंदा न भई फलाणो पीर साहिबु शराब थो पिए, फलाणो ज़िना पियो करे, फलाणो हीअं पियो करे, हू सम्झा सभु अहिड़ा आहिनि। पर मुंहिंजे मुर्शिदनि करी मुंहिंजे दरबार जी हाज़िरी ॾियो, जिते अल्लाह जे ज़िक्र जूं तवारूं आहिनि, सुन्नत हबीब जे इहया जो दर्द आहे, मुहम्मद हबीब जे दीन जो दर्स मिलंदो आहे, अहिड़नि प्यारनि जी ज़ियारत बि अजर आहे। हबीब जा उम्मती जो मुर्शिद लाइ वसीयत थो करे त मां जो मरी वञा त मूंखे मुर्शिद चवासीं खणी न सघंदासीं कि भला दरिया में लाहिजो। जागो था, होश में आहियो? घणो वञा हलां? हा, तव्हांखे त मानी बचाइणी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब जा परवानो गौर कयो, अबा दरिया हेॾे थो वहे या मथे? लखन ॾे छटो हलियो हिन परते, खारो छाण ओनी समुंड में थो पवे। पुट निहारे चवनि था यार बाबा साईं जो हींअर दिमाग़ कमु कोन थो करे, जे थो मुंहिंजे पेतीअ खे दरिया में छॾियो, दरिया त हेठि धिकींदो, रोही अची वेंदो। ॿुधी चए त मुंहिंजा पुनल पुट तव्हां मूंखे चरियो न सम्झो, हौसल ॾियारणु तव्हांजो कमु आहे, कफ़न ढकाइण तव्हांजो कमु आहे, जनाज़ो पढ़ाइण तव्हांजो कमु आहे, पेती में विझी मथां रसियूं ॿधण तव्हांजो कमु आहे, दरिया में लाहण तव्हांजो कमु आहे। पोइ लाच खां तिखी सीर करे ओ भारो थी मुर्शिद जे दरबार में पहुचण मुंहिंजो कमु आहे। जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहे मुर्स आहिनि, हयाती आहिनि। ॻाल्हाए त सही, उठण वारी हयाती न रख, ढगन वारी खाइण पीअण हयाती न रख, हयाती उहा रख जो कब्र में दफन थी वञे त ॿाहिरि ज़िक्र जो तवारो माण्हू। हज़रत मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह, उस्ताद मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह, चोटियारी शरीफ वारो, उन जे ज़ारत ते मां वियुसि, मूंखे वठी हलिया हिकिड़ी कब्र ते, चयोसीं हीअ अने साईं जे ख़लीफ़े जी कब्र आहे, जंहिं मां राति जो ज़िक्र जो आवाज़ ॻोठ वारा ॿुधंदा। मुड़ सही न बा ॻाल्हाए त सही, ख़ुदा हिदायत ॾेई। ही ॿ शयूं अवां जे अॻियां आयूं, हिकिड़ी केस्ट आहे जंहिंमें असांजे अक़ीदे जो क़ुर मां सबूत आहे। अक़ीदो असांजो ही आहे, अल्लाह पंहिंजे महबूब नबीअ खे ग़ैब जो इल्मु ॾिनो आहे, क़ुर पाक मां, सिर्फ़ु क़ुर मां। अॻ में बि छपी ॿियो नंबर आहे। अहिड़ियूं 6 केस्टूं ईंदियूं जंहिंमें क़ुर मां, हदीस मां इल्म ग़ैब जो सबूत ऐं पोइ ॿिनि वरी मुनकरनि जे एतिराज़नि जा जवाब। ॿी हिकिड़ी निमाज़ जे बारे में आहे, घणेई वीचारा के नेक निमाज़ी आहिनि पर घर में निमाज़ कान्हे, ज़ाहिर जलसनि में अमड़ियूं भेनरूं न ईंदियूं, उन्हनि खे घर में क़ुर ॿुधायो, थी सघे थो का निमाज़ पढ़ी विझे त ॿेड़ा पार थी वञनि। टियों ही किताब आहे महबूब करीम जे बचड़नि जो ज़िक्र। हींअर को सैयद सुहिणो आहे त असीं हुनजो अदब था कयूं, साईं जो अदब कंदासीं, छो निस्बत आहे मदीने वारे सां, ॿिए जो अदब छो अबा हबीब जो बचड़ो आहे। पर हे विच ते कई पीढ़ियूं गुज़रियूं आहिनि, हिन में उनजो ज़िक्र आहे जेके सिधा सां मुहम्मदी बचा आहिनि। 4 नियाणियूं 3 पुट, इहे 4 शयूं तव्हां मूंखे ॾिसां त कंहिंसां हलाए ॾेखारियो, मां तक़रीर पंहिंजी जारी रखंदुसि, शोर शराबो न हुजे, मुहबत सां ॿुधो, अल्लाह ताला क़बूल फरमाए। दुरूद पर मुंहिंजे हबीब वॾे आवाज़ सां सल्ले अला हबीब सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला खुली पढ़ो, सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद। ॿुधो मुंहिंजा दोस्तो, वसियत पियो करे, दिमाग़ ख़राब न आहे, चरियो न आहियां, तव्हां मूंखे पेटीअ में रखे दरिया जे हवाले कजो। कंहिंजे हवाले कजो? जवाब ॾे मुंहिंजा जानी, दरिया जे हवाले। साईं गुस्सो थियो,
कफन ढकियो, जनाज़े निमाज़ पढ़ी, दरवेश माण्हू इलाइक़े जा माण्हू अची गॾु थिया। अब कहिड़े मुक़ाम में पूरींदव? थींदो आहे न साईं, वेझो मुक़ाम आहे, परे या किथे खणंदव? चई यार मुक़ाम में न। छो? चईसीं बाबू वसियत करे वियो आहे त मूंखे संदूक में विझिजो, दरिया जे हवाले कजो। ॿुधजो खोड़ सां मुंहिंजा भाइरो, त ॿिया था चवनि यार पीढ़े त चरियो पर तही बि चरिया। कॾहिं ईअं छो आहे? चयोसीं चई वियो आहे भू अला के बीमार हो, अला दिमाग़ कम कयो थे, अला कोन उन जो चवां त छो था लॻो? चवा लॻा ॻाल्हि ही आहे, तव्हां मञो न मञो, असां पंहिंजे बाबे सां वाइदो कयो आहे क़बर जे हवाले बि करणो आहे, दरिया जे हवाले बि करणो आहे। बाबा जे चवण ते दरिया जे हवाले था कयूं। राजा सुभान अल्लाह चओ, खुली सुभान अल्लाह चओ। सोहे नबी करीम जा उम्मती आओ, खणी आया दरिया ते। सिंध जूं तारीख़ूं पढ़ो, लिखे पिया तारीख़ुनि में, खणी आया दरिया ते। दरिया में छॾियऊं, समीर माण्हू बीठा हुजनि, यार उबतो दरिया थो वहे या ही मथे के थो वञे। ॾिठऊं जीअं जो छॾीनि था त जीअं का वॾी ताक़त वारी लांच हलंदी आहे, ईअं पेती मथे शुरू थी। हाणे साईं सिजावल खां रोहिड़ी वॾो पंथा, विच ते कई तरह जा पत्थर हुया, उन पत्थरनि वारा मलाह पिया ॾिसनि, पेती पई वञे। वारो कयो, लाचियूं ॿेड़ियूं भॼ भॼा, पर कंहिंखे वठ न ॾिनी। सिधो सूं रोहिड़ीअ खे वेझो पहुतो आहे। हिकिड़ो नाबीना शख़्स अखियुनि खां उज़र वारो दरिया जे किनारे ते रोज़ ईंदो हुयो। उनखे कुंडी हूंदी मच्छी मारण वारी, उनमें हिकु वढी ॿधंदो हो, उहा कुंडी दरिया में छॾींदो हो। जंहिं महिल बि का मच्छी फासंदी आस पास छिके कढी वठंदो हो, उहो मच्छियूं ॿ चार वठी वेंदो हो। नाबीना मुड़ुस मच्छियूं विकिणंदो हो, गुज़र थी ईंदो हो, चवंदो पिना न पिनण ऐब आहे, हिन में इज़त बि आहे, वक़ार बि आहे, बचनि जो गुज़र बि आहे। उन वीचारे कुंडी छॾी आहे, अल्लाह जी कुदरत पेतीअ जी रस्सी उन कुंडीअ में अचे फाथी। लोडो जो वॾीअ खे आयो, चई जाग मौला, अॼु त का वॾी मच्छी फाथी आहे। मुड़ुस अखियुनि खां उज़र वारो ॾिसे कोन, आस्ते छिकींदो आयो, छिकींदो आयो, छिकींदो आयो। पतो तॾहिं पियो जॾहिं वेझी आई त डप में मथां मच्छी छॾा वञे, ईअं जो झप हयईं, हथ लॻो पेतीअ खे त अंधो सॼो थी। अखियुनि खां जॾो अखियूं रोशन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां दावत में तकरीर करे हलियो वञा, सुबुह को अचे अॻु ॾेई या राति पहुचे, थी मां कूड़ त ॾिसो, पेतीअ खे हथ लॻो, अंधो सॼो कीअं थींदो? क़ुरान करीम अहिड़ा वाक़िया ॿुधाया, क़ुरान करीम अहिड़ा वाक़िया। सैयदना यूसुफ सुहिणो, रब जो नबी, सुहिणो नबी, दिलबर पीउ खां जुदा थियो, मिस्र में पहुतो। बाबे साईं खे रोंदे रोंदे बच्चे जे फिराक में अखियूं अछियूं थी वयूं। छा थी वयूं? जवाब ॾियो। क़ुरान ॾिसो नबी जो अदब किथो सेखारे। क़ुरान ईअं नथो चवे त माज़ अल्लाह अंधो थी वियो। वबियद्दत ऐनाह मिनल हुज़्न, मुंहिंजे नबीअ जूं बच्चे जे दुख में अखियूं सफ़ेद थी वयूं आहिनि, अछियूं थी वयूं आहिनि। हज़रत यूसुफ खे ॿाहिरि वञी मिलिया, सुञाणप थी आहे, बादशाह लॻो वेठो आहे, चए थो बाबा जो कहिड़ो हाल आहे? साईं बाबे साईं जूं अखियूं सफ़ेद थी वयूं आहिनि, ज़ाहिरी निगाह बंदि थी वई आहे। पोइ डॉक्टर कोन थो मोकिले त ऑपरेशन वञी कर, बुढ़ा कोन थो मोकिले अखि में वञी विझा, घुराए पोइ इलाज नथो कराए। छा थो फरमाए? ॿुधो ॿुधो छा थो फरमाए? इज़हबू बिक़मीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजह अबी बसीरा। ये मुंहिंजी कमीस, ये मुंहिंजी जवाब रे, ये मुंहिंजी। नबी बि शिरक सेखारे छा त माण्हू कमीस खे पूॼींदा? हाणे चओ न कि हा पर माण्हू शिरक कंदा, तुंहिंजे पीउ जी शरीयत आहे। क़ुरान चए थो त नबी कमीस थो मोकिले त माना कमीस में असर आहे न। ॻाल्हा ॻाल्हा ॻाल्हा। इज़हबू बिक़मीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजह अबी बसीरा। ये मुंहिंजी कमीस, ओ मुंहिंजे घर में रहण वारो, जी बाबा, जी दादा, जी नाना, वॾी आख है, छा था चओ? इन्नी लअजिदु रीह यूसुफ,
अॼु मूंखे यूसुफ पुट जे पघर जी सुरहाण थी अचे। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। किथे मिस्र किथे किनार इन्नील कुरान शरीफ इन्नील अजदरी है यूसुफ लौला अन तुफन्निदून। तव्हीं मूंखे चरियो चवंदो अला छा चवंदो, पर ॻाल्हि हीअं अॼु मूंखे पंहिंजे पुनल पुट जे कमीस जी सुरहाण अची रही आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सैयदना यूसुफ जी कमीस पहुती आहे, अखियुनि ते रखी विया, अखियूं रोशन थी। नबी पाक जा उम्मती यो कुरान उसूल बयान कंदो आहे, हर ॻाल्हि बयान न उन ते रोशनी में ॾिसबी आहे। जेकॾहिं कमीस जे लॻण सां हबीब कारीम अलैहिस्सलाम जा उम्मती यो याकूब सोन जी अखियूं वरी आयूं, इहो यूसुफ जो मौजज़ो आहे। हेॾे हिन पेतीअ जे हथ लॻण सां अंधो रोशन थी वियो, ही मिठे मुहम्मद जो मौजज़ो आहे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। जैसो नादीन जी साईं मुबारक थी अखियूं रोशन थी वयूं कि भला हा रब जी मेहरबानी तुंहिंजी दुआ। ती हाणे पहलवान मुड़ुस आई, मूंखे खणी हल मुंहिंजे मुर्शिद जे पेरनि खां हली पूर। सुभान अल्लाह सुभान। पुनः पेरां दी निमाणी नसीब। ही आहे हयाती, ही आहे जवाब ॾे, ही आहे। अल्लाह फरमाए थो इस्तजीबू लिल्लाह वलिर्रसूल इज़ा दअकुम लिमा युहयीकुम। अल्लाह ताला जे रसूल जे सदके जी चओ, अवां खे हयाती मिलंदी। मिली या न? ॻाल्हि मिली या न? ज़िंदा थिया या न? ॻाल्हाईंदा हलो। हा मुंहिंजे हबीब जा उम्मती जो ए कब्रनि में सुतल मज़ारनि में जेके आरामी आहिनि, इहे ईअं न सम्झो त असां खां हमेशह लाइ हर तरह टुटी विया न। जिस्म सां जुदा आहिनि, जिस्म सां जवाब ॾियो, जिस्म सां, पर असां तव्हां सां हुननि जा ॿिया तालुकात क़ाइम आहिनि। कीअं क़ाइम आहिनि? जीअं ही बिजलीअ जो पंखो अंदरि हले पियो, इन जी तार वञी लॻी ट्रांसफार्मर सां, मेन लाइन सां तारूं वञी लॻियूं गिर्ड सां, वञी लॻियूं जेका मरकज़ी सन जा उन सां। ईअं सम्झो त अल्लाह जे मरी वियलनि मोमिननि बांधनि जो रूह जन्नत में आहे, आला इलीन में आहे, कहिड़े बि मकान में आहे, पर उन्हनि जो पंहिंजे जिस्म सां ताल्लुक़ ईअं आहे जो बटन हण त पखो हली पवंदो आहे, ईअं हुनजे मज़ार ते वञिबो आहे, अस्सलाम अलैकुम चइबी आहे त कनेक्शन क़ाइमु हूंदो आहे, सलाम ॿुधंदो आहे, ज़ियारत वारे खे ॾिसंदो आहे, सलाम जो जवाबु ॾींदो आहे, अचण वारे खे सुञाणंदो आहे, अचण वारे खे जवाब ॾे, अचण वारे खे। पोइ जहिड़ी मंज़िल तहिड़ियूं महिरबानी। तूं चवंदे न मौली साहब पंहिंजी ॻाल्हि करियो, ख़ुदा पनाह में रखे पंहिंजी ॻाल्हि न। मदीने पाक में उहो किताब जाम मिलंदो आहे, किताब रूह अल्लामा इब्ने क़य्यिम जो, मके मदीने में जाम मिलंदो आहे। हिते मिले थी सघे थो, पर मां त उतां ई आणींदो आहियां। उन में आणे थो मुंहिंजे हबीब सुहिणे जूं हदीसूं। लिखण वारो केरा? अल्लामा इब्ने क़य्यिम, जंहिंखे नजदीब हदीस जो इमाम मञींदा आहिनि। उहो लिखे थो नबी सुहिणे जूं हदीसूं आहिनि, हिकु न ॿ न केतिरियूं आहिनि। साईं फरमाइनि था जॾहिं को माण्हू कंहिं मुस्लमान जे क़बर ते वञे थो, अस्सलाम अलैकुम चए थो, त क़बर वारो सलाम ॿुधे थो, जवाब ॾे थो। क़बर वारो मथे खां जेकॾहिं वाक़िफ़ात सुञाणे थो, वस्तान सभी, जेसी ताईं क़बर ते वेठो आहे तेसी ताईं दिलि विंदुराए थो। चओ सुभान अल्लाह। ई मज़ारनि में सुतल पंहिंजे पंहिंजे मर्तबनि आहर महिरबानियूं कंदा आहिनि। हिकिड़े बुज़ुर्ग मूंसां पाण ॻाल्हि कई त साईं हिकिड़ो शख़्स आयो, मूंखे चई त तोसां कलंदर सुहिणे जो कुर्ब आहे। मुंहिंजो हा। ज़ियारत थींदी थिए? मुंहिंजो हा। मूंखे ज़ियारत नथो कराई? अबा मां छा करे सघंदुसि? चई न मूं ते महिरबानी करा। अबा हल दरख़्वास्त कंदासीं। मूं दरख़्वास्त करे छॾी। मूंसां गॾु टोले दरवाज़े खां जो गिड़ियो त दाह करे किरी पियो। काफ़ी देर खां पोइ होश में आयो। अरे बे ख़बर? चीज़ी मुंहिंजी तौबा।
जहिड़ी अॻिले जी कैफ़ियत हूंदी आहे महिरबानी बि अहिड़ी थींदी आहे। महिरबानी बि चओ महिरबानी बि अहिड़ी थींदी आहे। इन्हनि खे मिटी न चओ, इन्हनि खे फना थी वियल न चओ, इन्हनि खे ख़तम न चओ। इहे ॿुधनि था, इहे ॾिसनि था, इहे ॼाणनि था, इहे सुञाणनि था, इहे दुआऊं कंदा आहिनि, हथ खणंदा आहिनि, रब खे वणंदा भला असां तव्हां उन्हनि जे लाइ का ख़िदमत करे सघूं था। अॼु हाजी साहब मरहूम जे लाइ रब जे नाले ख़ैरात थी आहे, उन जे रूह खे सवा पहचान जे लाइ जलसो थियो आहे, रब जे नाले ते मानी थी आहे। इन जो क़ुरान हदीस में जेकॾहिं तहक़ीक़ कजे थो त क़ुरान हदीस शाहिद आहिनि त इहो दर्जो मिले थो, हुन जे रूह खे राहत मिले थी, हुन जा दर्जा रब बुलंद करे। क़ुरान शाहिद आहे। हिकिड़ी सवली आयत ॿुधाए छॾियां, निमाज़ पढ़ण वारे खे घणो करे यादि हूंदी आहे। कहिड़ी आयत आहे? रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाह व मिन ज़ुर्रियती रब्बना वतक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली वलिवालिदैया वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अब आहे दुआ, आहे दुआ, आहे क़ुरान पाक, ॻाल्हायो त सही। रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाह, ऐ मुंहिंजा पालनहार मूंखे निमाज़ क़ाइम कंदड़ बनाए। खुदारा बेनिमाज़ी न रहो, घरनि में निमाज़ुनि जो तवज्जो ॾियारियो। मां खे, भेण खे, नंग खे, न्याणीअ खे, अदीअ खे, पुट खे, भाउ खे, दोस्त खे, मिट खे, जे भत न खाईंदो अथई मेड़ियूं कंदो अथई, पटका लाहींदो अथई, यार भतो खा। इहे कोशिशि करे अल्लाह जी निमाज़ पढ़ा, जंहिंजो घराणो निमाज़ी आहे, तंहिं रब जो महबूब राज़ी आहे। बेनिमाज़ीअ लाइ सख़्तु सज़ाऊं आयूं आहिनि, सख़्तु वईद आया आहिनि। क़ुरान करीम जी आयत आहे यौम तबियद्दु वजूह व तस्वद्दु वजूह, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, कंहिंजा मुंहं कारा हूंदा, कंहिंजा मुंहं रोशन हूंदा। क़ुरान पाक जे तफ़सीर नांदो आहे त मुंहं कारा कंहिंजा थींदा, लिखे थो जेको बेनिमाज़ी आहे तंहिंजो क़यामत जे ॾिहाड़े कारो मुंहुं हूंदो। खुदा खां पनाह घुरी, तौबा करे, माफ़ी घुरी, निमाज़ शुरू करे। निमाज़ में दुआ करी पड़े भैया, रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाह व मिन ज़ुर्रियती, मौला मूंखे निमाज़ क़ाइम कंदड़ बना, ठाहे ठाहे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा, मुंहिंजे औलाद मां बि निमाज़ी बना। रब्बना वतक़ब्बल दुआ, मौला मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। रब्बना इग़फिर ली, मौला मूंखे बख़्श कर। वलिवालिदैया, मुंहिंजे मां पीउ खे बख़्श कर। हाणे जे तुंहिंजी दुआ मां पीउ खे नथी पहुचे त पोइ क़ुरान छो थो ॾसे? चओ त पहुचे थी। ॾाढा च वॾे आवाज़ सां च, रब्बना इग़फिर ली, मौला मूंखे बख़्श कर। अवल त पाण माफ़ी घुर। मूंसां हिकिड़ो दोस्त कावड़जी पए, मिट कावड़जी पए, तोखे चवंदा हल मूंखे परचाए ॾे, तूं चवंदे यार मूंसां ई ठहियल कोन्हे, मां कीअं हलां? इन जे करे ॿिए लाइ दुआ घुरण वारा अवल पाण माफ़ी घुर। रब्बना इग़फिर ली, मौला मूंखे बख़्श कर। वलिवालिदैया, पोइ मुंहिंजे माउ पीउ खे बख़्श कर, पर मां तंग दिली न कयां। वलिलमुमिनीन, जेके मोमिन सभिनी खे बख़्श फरमा। अदा जे दुआ न पहुचे, सवाब न मिले त क़ुरान हा दुआ सेखारे हा, छो सेखारी? दुआ पहुचे थी। चओ दुआ, ॾाढा च, हथ मथे खणी च दुआ। वो जेको झले सो मरदूद न, चुटियल हरामी न, छा था कयो ख़त्म, छा था कयो वरी चूतिया? क़ुरान थो चवे त दुआ पहुचे थी। दुआ चओ दुआ पहुचे थी। ॿी आयत, वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम।
हिकड़ा दुनिया ता हलिया विया ॿिया बाद में आयो छा चवनि रब्बना ग़फ़िर लना मौला असांखे गुनाह जी माफ़ी ॾे वल इख़वानिना allज़ीना सबक़ूना बिल ईमान असांजे ईमान वारा भार जेके दुनिया ता लॾिया उन्हनि खे बि बख़्श फरमा माना दुआ चओ दुआ पोइ तुंहिंजे ज़ुबान मां निकितल दुआ पहुचे थी त क़ुरान पहुचंदो या न दुरूद पहुचंदो या न ज़िक्र पहुचंदो या न सभु सवाब मिलनि सभु सा मिलनि था मर गया मरदूद न ख़त्म न दुर कुत्तो पूरे आया खुदा सालिह बच्चा ॾे जेके माउ पीउ लाइ दुआ घुरनि भक्त हमेशह कोन कबो ख़ैरात रोज़ कान थींदी 5 वक़्त निमाज़ पढ़ी माउ पीउ लाइ दुआ घुरी त उन्हनि जो रूह राज़ी थी पवंदो ॿी तो वटि का बि शइ न आहे ग़रीब आहीं मिसकीन आहीं चित मिसकीन आहीं भला ज़ुबान त अथई न मौला मुझे अमर के जन्नत में जाएंगे मुझे अब्बे के बिहश्त जा बाग हले या दुआ घुरंदे इहा भन जा बेड़ा पार करे छडी महबूब जी हदीस आ दुआ ता गुरु हाने नमाज टे घणो देर थी वया साईं फरमाइन था त केतरा मौजा उम्मती कब्र में उथंदा हुन जे पुछां नेकियूं जबल जेतिरियूं हूंदियूं सुभान अल्लाह ततबउर रजुल यौमल क़ियामत अमसालुल जिबाल मिनल हसनात जबल जेतिरियूं निहारे चवंदो अन्नाली हाज़ा मौला ही त मूं कई कोन हुयूं किथां आयो अल्लाह फरमाईंदो बिस्तग़फ़ार वलदिक लक तुंहिंजे बच्चे तोला दुआऊं घुरियूं उन्हनि खे मूं तुंहिंजे लाइ नेकिन जा जबल बनाए छॾियो मुझे हबीब जा उम्मतियो ॻाल्हियूं ज़हन में रखो अक़ीदा साफ़ रखो रब रसूल जे हुक्म ते हलंदो अजीब ज़िंदगी मिली वेंदी अल्लाह से मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए अते वारनि जी ख़ैरात रब क़बूल फरमाए हाजी साहब जन तमामु सालिह परहेज़गार मुत्तक़ी इंसान आया वधीक रब उन्हनि खे जन्नत में बुलंद मक़ाम अता फरमाए दर्जा अता फरमाए तकड़ में हिकिड़ो दफ़ो अलहम्द शरीफ़ 11 भेरा कुल हु अल्लाह शरीफ़ पढ़ी वठो उन मरहूम जी रूह खे सवाब बख़्शे दुआ सब थींदो सब कुछ। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।